वालेकुम फ्रेंड्स, कीअं आहियो तव्हां? सभु ठीकु ठाक आहियो? उम्मीद कंदसि बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ुशि हूंदो, मज़े में हूंदो। सभ खां पहिरियों तव्हांखे मां भलीकार थी कयां केटीएन जे ख़ूबसूरत प्रोग्राम द लेट नाइट शो में 9 खां 11 बजे ताईं हूंदी आहियां मां तव्हां सां गॾु, तव्हांजी पंहिंजी होस्ट सदफ़ भुट्टो। ऐं तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था। नंबर तव्हांजे स्क्रीन ते अची रहियो आहे। जल्दी जल्दी प्रोग्राम में कॉल करे शामिल थी वञो। प्रोग्राम में कॉल करे सघो था ऐं तव्हां पंहिंजे प्यारनि खे, मुंहिंजे प्रोग्राम जी थीम आहे, मुंहिंजे प्रोग्राम जा सेगमेंट्स हूंदा आहिनि, त तव्हां पंहिंजी पसंदि जा गाना पंहिंजे प्यारनि खे डेडिकेट करे सघो था, उन्हनि खे कोई मैसेज ॾेई सघो था, या कोई बि तव्हांजो को मैसेज आहे कंहिंखे सम्झाइणो आहे, कंहिंखे चवणो आहे, कोई परदेस में आहे, कोई हिते आहे, किथे बि सॼे दुनिया में जिथे बि तव्हांजा प्यारा रहनि था, तव्हां उन्हनि जा नाला वठी सघो था, पंहिंजे असांजे प्रोग्राम में उन्हनि जा नाला शामिल करे सघो था। हीअ तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे, हीअ असांजो प्रोग्राम आहे, असां सभिनि जो प्रोग्राम आहे। ऐं तव्हांजी मोहबतनि जे ख़ातिर मां हूंदी आहियां तव्हां सां गॾु 9 खां 11 बजे ताईं, जंहिंमें असां खोड़ सारी खिल भोग बि कंदा आहियूं, थोरी कचेरी बि थी वेंदी आहे, ॻाल्हि ॿोल बि थी वेंदी आहे मुंहिंजे दोस्तनि सां जेके असांजे प्रोग्राम जा रेगुलर कॉलर आहिनि। वंस अगेन अॼु मां उन्हनि खे थैंक यू सो मच चवंदसि, मुंहिंजे प्रोग्राम में कॉल करे शामिल थींदा आहियो। ऐं इहा तव्हांजी यादि हूंदी आहे, तव्हांजी सिक हूंदी आहे, ऐं चइजे त इहो लक बि हूंदो आहे त कॉल लॻी वेंदी आहे, नंबर इलाही बिज़ी वेंदो आहे, इलाही माण्हू कोशिशि कंदा आहिनि त हिन प्रोग्राम में शामिल थी वञनि ऐं उन्हनि जी कॉल लॻी वञे, पर जंहिंजी कॉल लॻी थी वञे मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे, मूंखे ॾाढो इंतज़ारु हूंदो आहे। सभ खां पहिरियां पंहिंजे प्रोग्राम में अॼु मां ॻाल्हि कंदसि, ॾाढी ख़ासि ॻाल्हि आहे, टॉपिक आहे सम्झण जो। मतिलबु मां जेको कुझु सोची ईंदी आहियां न, जेके लाइफ में रेगुलर शयूं हलंदियूं आहिनि, उतां ई असांखे सिखण जे लाइ बि खोड़ सारियूं शयूं मिलंदियूं आहिनि, त असांखे पंहिंजी लाइफ सां खोड़ सारियूं शयूं सिखण बि घुरिजनि, ऐं ज़िंदगी गुज़री वेंदी आहे सिखण जे लाइ। अच्छा, फस्ट ऑफ ऑल त हिकिड़ी ॻाल्हि कंदसि, पर उनखे मां विच में एड कंदमि। पहिरियां असां पंहिंजी टॉपिक जी तरफ़ था हलूं। टॉपिक आहे त अॼुकल्ह जो जेको माहौल हली रहियो आहे, कपल्स ख़ासि करे, मां इन कपल्स जे हिसाब सां मां इहो मैसेज खणी आई आहियां, अॼु टॉपिक खणी आई आहियां। आम माण्हुनि जे लाइ बि आहे, सभिनि जे लाइ बि आहे, दोस्त जे लाइ बि करे सघे थो, भेण जे लाइ, फैमिली जे लाइ, भाउ जे मथां। ऐं जेको असांजे प्रोग्राम जो मेन टॉपिक आहे, टॉपिक पहिरियां ॿुधाए थी छॾियां ताकी मूंखे उन ते ॻाल्हाइण में बि आसानी थिए, तव्हांखे सम्झण में बि। टॉपिक आहे अॼु असांजो ट्रस्ट, यकीन, एतबार, भरोसो, ऐं इन में खोड़ सारियूं ॻाल्हियूं अची थी वञनि। त असांखे हिन दौर में हे जेको वक़्तु हली रहियो आहे, कंहिंजे बि मथां यकीन करणु घुरिजे, छा असांखे भरोसो करणु घुरिजे। उहो पहिरियां जा दौर हूंदा हुया, हिक ॿिए ते माण्हू अंधो एतमाद करे पंहिंजे घरनि जूं चाबियूं पंहिंजे पाड़े वारनि खे ॾेई हलिया वेंदा हुया, त तव्हांखे असांजे घर जी संभाल रखिजो, उन जो ख़्यालु रखिजो। या पहिरियां जॾहिं वॾा पंहिंजे ॿियनि ॻोठनि जी तरफ़ निकिरंदा हुया, त उहे पंहिंजे घर वारनि खे चई निकिरंदा हुया त असांजे घर में नियाणियूं अकेलियूं आहिनि, ॿार अकेला आहिनि, फैमिली घर में अकेली आहे, तव्हां उनजो थोरो ध्यानु रखिजो, ख़्यालु रखिजो, जेसि असां वापसि अचूं। पर हाणे पंहिंजे ई घर में असां सेफ़ न आहियूं, असांखे पंहिंजे रिश्तनि ते हाणे उहो भरोसो, उहो यकीन छो न रहियो आहे? वजह छा आहे? वक़्त जी नज़ाकत आहे, या असांजी इहा पंहिंजी माली हालातनि जी परेशानियूं, या हे जेको तेज़ी सां वक़्तु हली रहियो आहे, जंहिं दौर में असां गुज़रूं था, 21वीं सदी आहे, ऐं इन में कंहिं बि माण्हू जे मथां असांखे ट्रस्ट छो नथो थिए? वजह छा आहे? यकीन जी, एतबार जी, भरोसे जी। ऐं हा, अॼुकल्ह जेकी मेन स्पेशली हिकिड़ी लफ़्ज़ हली रहियो आहे, तव्हांखे जेकॾहिं कंहिंखां दुश्मनी करणी आहे त तव्हां उनखां पैसा उधार वठी छॾियो, या उनखे पैसा उधार ॾेई छॾियो। इहा बि हिकिड़ी ॾाढी ॻाल्हि मूंखे इलाही ख़राबु बि लॻंदी आहे। त ॾिसो, कोई माण्हू जेकॾहिं कंहिंखां पैसा घुरे थो, त इहा उनखे होप हूंदी आहे, उमेदु हूंदी आहे त यार मां हाणे फाइनली इन खां हाणे कुझु चवण वारो आहियां, कुझु घुरण वारो आहियां, मूंखे पूरो यकीन आहे इतां मूंखां न थींदी। पर उहो माण्हू बि उनखे मना करे छॾींदो आहे, त इहा इलाही हिकिड़ी डिसपॉइंट ॻाल्हि आहे। मतिलबु उहो अंदरां बिल्कुलु कमज़ोर ऐं टुटी पवंदो आहे, त यार इहा मुंहिंजी लास्ट उमेदु हुई, इतां बि हाणे इहा शइ ख़तमु थी वई आहे, हाणे मां कीअं कंदसि उन मसइलनि जो हल, मां हाणे कीअं कढंदमि इहे परेशानियूं। पोइ इहे परेशानियूं थींदियूं छा आहिनि, माण्हुनि खे ग़लति रस्तनि जी तरफ़ उन्हनि जो माइंड वेंदो आहे, त यार हाणे उनखे पंहिंजी ज़रूरत पूरी करणी आहे, इवन हाउ, छो जे कारण उहो मजबूर आहे, हुन इलाही सोची सम्झी ही फ़ैसिलो खयूं त यार मूंखे इहा उमेदु करणु घुरिजे, मूंखां हितां कुझु न कुझु रस्तो निकिरी वेंदो। पर तव्हां जेके बि मूंखे ॾिसो था, जेकॾहिं कोई बि शख़्स तव्हांजे दर ते लड़ी अचे थो, तव्हां वटि अचे थो, तव्हांजो दोस्त हुजे, तव्हांजी भेण हुजे, तव्हांजो भाउ हुजे, तव्हांजी फैमिली मेंबर में कोई बि अदरवाइज़ हुजे, जेकॾहिं तव्हांखे कुझु चवे थो, त हिकिड़ी मिसाल आहे, जेकॾहिं कंहिं 1000 घुरियो आहे, त घटि में घटि तव्हां 200 जो हुनजी मदद ज़रूरु कयो, उनखे ख़ाली हथ न मोटायो, हू हुनजी उमेद खे ख़तमु न कयो। हिकिड़ी कॉल आहे, कॉल शामिल थी कयां, पंहिंजे टॉपिक खे कंटिन्यू कंदासीं। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, छा नालो आहे, किथां कॉल कई आहे? मां मुजीबुल्लाह ख़्याल ॻाल्हायां थो, बलोचिस्तान खां। ओके, मां तव्हांखे भलीकार थी कयां। प्रोग्राम में कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ख़ुशि लॻा पियो? मां ठीकु ठाक, अल्हम्दुलिल्लाह। छा चवणु चाहींदो?
माशाल्लाह प्रोग्राम ॾाढो भलो हले थो, पहली ॻाल्हि इहा आहे। थैंक यू। और ॿी ॻाल्हि जेको अॼु टॉपिक आहे एतमाद भरोसो, इहो जी ज़बरदस्त टॉपिक आहे। थैंक यू। और इन जे हवाले सां हिकु ई चीज़ चवां थो, अॼुकल्ह एतमाद वॾी चीज़ आहे। हिकु ॿिए ते एतमाद थींदो त मतिलबु रिश्ता अॻिते वधंदा। हा, पर एतमाद छो नथो थिए? असां जेकॾहिं कंहिंजे मथां भरोसो करण में एतिरो वक़्तु छो लॻाए छॾींदा आहियूं? त नेचर अॼुकल्ह चेंज थी वई आहे माण्हुनि जी। हा। ॻाल्हि ॿी चवंदा आहिनि, लेकिन कम ॿियो कंदा आहिनि, हिन जे करे एतमाद न रहियो आहे। हा, बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। त इन जे करे माण्हू जो जेको ट्रस्ट आहे ॿिए माण्हू जे मथां इलाही मुश्किल सां थींदो आहे, हा न? जी हा, जी हा, इहा ई ॻाल्हि आहे न, अॼुकल्ह पर ट्रस्ट न आहे। ऐं तव्हांजी पंहिंजी सोच छा आहे? तव्हां जंहिं बि कंहिं नए माण्हू सां मिलो था त तव्हांखे हुनजे मथां भरोसो थी वेंदो आहे फौरन? न, फौरन अॼुकल्ह भरोसो करणु ॾाढो मुश्किल आहे। हा, त फौरन अगरि भरोसो कंदासीं त ॾाढी मुश्किल थींदी अॼुकल्ह। मुश्किल थी वेंदी। हा, ऐं जेकॾहिं भरोसो टुटी वञे त पोइ त सम्झो कहाणी ख़तमु आहे। जी हा, जी हा, पोइ मतिलबु रिश्तो ई ख़तमु थी वेंदो अगरि माइट हुजे बि न, पोइ बसि। चलो, जी हा, प्रोग्राम जी में छा ॿुधणु पसंदि कंदो? छा ॿुधाईंदो पंहिंजी आवाज़ में? मां हिकिड़ो बसि शेर अर्ज़ु कंदुमि। ओके, ॿुधायो, इरशाद। फूल सजाए दामन में कांटों की पहचान नहीं। वाह। फूल सजाए दामन में कांटों की पहचान नहीं, जो शख्स किसी का दुख न जाने वो पत्थर है, इंसान नहीं। ओए होए होए होए, वाह वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त जी। जी हा। कंहिंखे डेडिकेट कंदो इहो शेर? इहो शेर मां बसि जेको अॼुकल्ह भरोसो टोड़नि था उन्हनि खे डेडिकेट कंदुमि। ठीकु आहे, डन। सम्झी जी हा, जी वियमि। हा, जी ओके हा। ओके, वॾी महिरबानी प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ। अल्लाह हाफ़िज़, टेक केयर, बाय बाय। ऐं इहा बि ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। ॾिसो, सची ॻाल्हि आहे त असां जॾहिं कंहिंजे मथां भरोसो कयूं था ऐं ट्रस्ट कयूं था, यकीन कयूं था एॾो, ऐं जेकॾहिं उहो तव्हांजे यकीन खे, तव्हांजे ट्रस्ट खे ब्लॉक करे छॾे, भञी छॾे, एतमाद उहो ख़तमु करे छॾे, त उन माण्हू ते अगेन भरोसो करणु इलाही मुश्किल थी वेंदो आहे। पहिरीं ॻाल्हि त मां जेकॾहिं पंहिंजी ॻाल्हि कयां त मां इलाही कॉन्शियस छोकिरी आहियां। मतिलबु मूंखे कंहिं बि इंसान जे मथां भरोसो थींदो ई न आहे, इम्पॉसिबल। अच्छा, कुझु भले उन सां 2 साल 3 साल केतिरो बि वक़्तु गुज़री वियो हुजे, पर मुंहिंजो यकीन जेको हिकिड़ी आदत आहे अजीब, मूंखे पाण सम्झ में न ईंदी आहे। मां पाण में कंफ्यूज़ हूंदी आहियां। जेकॾहिं कंहिंजे मथां मुंहिंजो ट्रस्ट थी वञे हिकिड़ो दफ़ो त 110%, पोइ कोई बि ट्रस्ट मुंहिंजे ट्रस्ट खे रिमूव नथो करे सघे। पर जेकॾहिं मुंहिंजो ट्रस्ट कंहिंजे मथां नथो थिए, पोइ तव्हां कुझु बि करे छॾे, उहो शख़्स मुंहिंजो ट्रस्ट नाहे त नाहे। ऐं हज़ारनि में 2 माण्हू हूंदा आहिनि जंहिंजे मथां मां यकीन कंदी आहियां, ऐं करणु बि ईअं घुरिजे। ॾिसो, तव्हां कंहिंजे मथां बि भरोसो नथा करे सघो। हर कोई माण्हू तव्हांखे इलाही सुठे तरीक़े सां गाइड कंदो, अदी हीअं आहे, हूअं आहे, तव्हांजी शइ बिल्कुलु। हाणे हिकिड़ी मिसाल थी ॾियां। फॉर एक्ज़ाम्पल, कोई बारिशूं हली रहियूं, तव्हांखे ख़बर आहे बारिशुनि में ॾाढा रोड भरिजी विया हुया, इलाही माण्हुनि जूं गाॾियूं ख़राबु थी वियूं, इलाही माण्हुनि जा काफ़ी नुक़सान बि थी विया हुया। इन दौरान थी वई मुंहिंजी गाॾी ख़राबु। इतां मां पंहिंजी ॻाल्हि खे कंटिन्यू कंदसि, पर हिकिड़ी कॉल खां पोइ। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा हाल आहे? कुझु आयो? मां ठीकु ठाक, अल्हम्दुलिल्लाह। छा नालो आहे? किथां कॉल कई आहे? अभी धनी बख्श जकरानी ॻाल्हायां थो, कराची गुलशन में मार्ग। ठीकु आहे, मां तव्हांखे भली कार थी कयां प्रोग्राम में। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? अल्लाह जो एहसान आहे, दुआऊं शुक्र आहे, मना दुआऊं तव्हांजो। सही। छा चवणु चाहीं थो? अॼु असांजे प्रोग्राम जो टॉपिक आहे त कंहिं बि माण्हू ते असांखे भरोसो छो नथो थिए, या असांखे करणु घुरिजे या न करणु घुरिजे? अभी भरोसो हाणे टुटी वियो, माण्हुनि ते इतबार आहे न, बसि जेको करे थो पंहिंजो मन मर्ज़ी करे थो। हा, बिल्कुलु बिल्कुलु, हर कोई पंहिंजे मतिलब सां, मतिलब, है न? जी जी, अभी उहो हाणे मुराद, उहो प्यार, उहो मोहबत रहियो ई नाहे। अलाए छा थी वियो आहे त इंसानी, अलाए छा थी वियो अॼु। हा, बिल्कुलु, पर इहो भरोसो छो न आहे? वजह छा आहे? अॼु माण्हुनि भरोसो तोड़े छॾियो, अलाए छा जो चकर आहे, असांखे सम्झ में नथो अचे। पंहिंजा बि नथा करनि त ॿियो हाणे माण्हुनि ते छा एतबार कजे? बिल्कुलु बिल्कुलु, हा, इहा ॻाल्हि बिल्कुलु। असांखे हाणे पंहिंजनि जे मथां ई भरोसो न रहियो आहे। असां ॿियनि माण्हुनि खे छा आज़माइण जो उन्हनि खे असां मौक़ो ॾियूं? छो असां उन्हनि खे इहो मौक़ो ॾियूं त उहो असांजो फ़ाइदो वठनि, है न? जी जी अदी जी। सही सही। प्रोग्राम में गानो ॿुधणु पसंदि कंदो या ॿुधाईंदो? अभी असां गानो ॿुधायो, माई भागी जो ॿुधायो। माई भागी जो कहिड़ो? चमन साईं तुंहिंजो गोली गुलाम तुंहिंजी तरज। अरे वाह वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। ज़रूरु कोशिशि कयां थी, जेकॾहिं लाइनअप आहे त मां तव्हांखे ज़रूरु इहो सॉन्ग ॿुधाईंदसि। नाले कंहिंजे कंदो? नालो मां पंहिंजो नवासे जो कंदो, सुलेमान जकरानी। अच्छा, ठीकु, ओके, वॾी महिरबानी प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ।
अल्लाह हाफ़िज़, बाय। ऐं तव्हांजी वॾी महिरबानी, पंहिंजी सजेशन, तव्हां पंहिंजी सोच खां, तव्हांजी जेकी थिंक आहे उन खां तव्हां असांखे आगाह कयो। त हीअ हक़ीक़त ॻाल्हि आहे, असांखे पंहिंजनि जे मथां ई भरोसो न रहियो आहे। मां तव्हांखे उहा ई ॻाल्हि कई न, पहिरियां पंहिंजी गाॾी वारी ॻाल्हि पूरी कयां, पोइ मां हिन जी ॻाल्हि ते ज़रूरु ॻाल्हाईंदसि। मूंखे गाॾी वारे चयो, मुंहिंजी गाॾी थी वई ख़राबु, मूंखे गाॾी वारे चयो अदी तव्हांजी गाॾी बसि हेतिरनि पैसनि में फटाफट अहिड़ी गाॾी करे छॾींदसि, बिल्कुलु ओके, बिल्कुलु तव्हांखे फील ई कोन थींदो, ठीकु आहे। उन मूंखे जेके मुंहुं ज़बानी पैसा चया मां उनखे ॾेई छॾिया। ऐं जॾहिं गाॾी मुंहिंजी ठही वापसि आई, 4-5 ॾींहं उन गाॾी मुंहिंजी पाण वटि बीहारी। गाॾी जॾहिं मुंहिंजी ठही मूं वटि वापसि आई त उनजे अंदरि सिर्फ़ु हिकिड़ो ई कमु परफेक्ट हुयो, बाक़ी कुझु बि उनजे अंदरि कमु न थियो। मां कयो उनजे मथां भरोसो। ॾिसो, असांजी जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि हुजे त मां को न को पंहिंजो माण्हू उनखे ॾियां हा, तव्हां ॾिसो उन में कहिड़ा पार्ट चेंज थो करे, हू करे थो नथो करे, या उन्हनि शयुनि खे वापसि रिपेयर थो करे, वापसि उन्हनि खे वेल्ड थो करे, या उहे शयूं ठीकु करे थो, या सिर्फ़ु सर्विस करे उन मुंहिंजी गाॾी वापसि करे छॾी आहे। मां कयो उनजे मथां भरोसो, हुन मुंहिंजे भरोसे जो खयो फ़ाइदो। हुन सिर्फ़ु पंहिंजा पैसा ठाहिया, 4-5 ॾींहं मुंहिंजी गाॾी बिल्कुलु मिटी करे छॾी। ऐं जॾहिं गाॾी वापसि आई त उन में कोई बि अहिड़ो कुझु ख़ासि वर्क कोन थियल हुयो, ऐं मुंहिंजा पैसा बि ज़ाया थी विया। त उन्हनि हर इंसान खे ॿिए माण्हू जो भरोसो खटण जो हिकिड़ी ट्रिक हूंदी आहे, हिकिड़ी उन्हनि खे टेक्निक हूंदी आहे, इहा चवंदा न टेक्नोलॉजी आहे, इहा उन्हनि जे अंदरि हिकिड़ी इहा ख़ूबी आहे त कंहिं बि इंसान जो ट्रस्ट हो ईज़ीली खटे सघनि था। पर इहा शइ हर इंसान जे अंदरि बि न हूंदी आहे, डिपेंड करे थो ॿिए माण्हू जे मथां त तव्हांजे हो भरोसे खे केतिरो जल्दी हासिल थो करे वठे। ऐं कुझु माण्हुनि खे तव्हां ट्रस्ट कराईंदा रहो, यकीन कयो, कुझु न आहे, हे शयूं हीअं आहिनि, हूअं आहिनि, पर पोइ बि किथे न किथे उनजे दिलि में, उनजे दिमाग़ में हिकिड़ो डाउट रहंदो आहे त न यार इहा शइ जेकी आहे न, में बि थी सघे थो हीअं न हुजे, हूअं न हुजे। पर कंहिं इंसान जो जेकॾहिं तव्हांजे मथां भरोसो थी थो वञे ऐं उहो ट्रस्ट कंप्लीट पूरो थी थो वञे, ऐं तव्हां उनजे भरोसे खे हिकिड़ो तरीक़े सां खणी था हलो, त उहो सभिनीनि खां वधीक बेस्ट आहे। ऐं भरोसो, यकीन, एतबार, असां यकीन एतबार उन्हनि ते कंदा आहियूं ऐं जिन ते असांखे मतिलबु उहे शयूं सॼो असांखे उमेदु हूंदी आहे, उनजे मथां होप्स हूंदियूं आहिनि, असांखे उनजी नेचर जी ख़बर हूंदी आहे। त असां जेकॾहिं मां पंहिंजे घर जी ज़िमेदारी, या मां पंहिंजी शइ जी ज़िमेदारी, मां पंहिंजे पर्स जी ज़िमेदारी, मां पंहिंजे फ़ोन जी ज़िमेदारी जेकॾहिं हिन शख़्स खे ॾियां थी, हे हिन में कोई बि गड़बड़ न कंदो, हो आहे हिकिड़े ॿिए माण्हू जो भरोसो। ऐं जेकॾहिं उन में उनजी का शइ चोरी नथी थिए, उनजे घर में अहिड़ी का शइ मिस नथी थिए, उनजे फ़ोन में कोई अहिड़ी गड़बड़ नथी थिए, त हो हुनजो भरोसे खे अञा मज़बूत करे छॾींदो। पर कुझु माण्हू तव्हांजी यकीन खे 110% हासिल करण खां पोइ बि तव्हां सां फ्रॉड करे सघनि था, तव्हां सां हैंकी पेंकी करे सघनि था, तव्हांखे धोखो ॾेई सघनि था। माइंड में प्रिपेयर रहो, ऐं कंहिं बि इंसान ते 110% तव्हांखे यकीन न आहे रखिणो, कुझु न कुझु दिलि में पंहिंजे ज़री रखणी आहे। त यार में बि ॾिसो, चवंदा आहिनि त हमेशह उमेदु सुठी रखणु घुरिजे, हमेशह सही सोचणु घुरिजे, राइट सोचणु घुरिजे। जीअं तव्हांजी सोच हूंदी, जीअं तव्हांजी थिंक हूंदी, जेको तव्हां सोचींदो उहे ई फीलिंग्स तव्हांखे फील थींदियूं आहिनि, ऐं उहो ई सभु कुझु तव्हांजी ज़िंदगी में थींदो रहंदो आहे। इन खां पहिरियां बि मां हिकिड़ी ॻाल्हि करे चुकी हुयसि त जेके माण्हू इलाही स्ट्रेसफुल हूंदा आहिनि, इलाही परेशान हूंदा आहिनि, तव्हां उहो जेतिरो पाण खे फील कंदो न, यार मां परेशान आहियां, मूं वटि पैसा न आहे, मूं वटि हे शइ न आहे, हो शइ न आहे, उहो ओतिरो ई परेशान थींदो रहंदो। पंहिंजो माहौल चेंज कयो, पंहिंजा दोस्त चेंज कयो, पंहिंजो उथणु वेहणु, पंहिंजे अंदरि हिकिड़ी पाण चेंज आणियो। तव्हां पाण खे गुड फील कयो त न यार मां बिल्कुलु ठीकु आहियां, ऐं मां अल्हम्दुलिल्लाह हर हाल में अल्लाह जो शुक्र अदा कयो। तव्हांजी ज़िंदगी में स्लोली विदिन 1 वीक में 10 डेज़ में ई चेंज अचणु शुरू थी वेंदा। तव्हां पाण खे जेको फील कंदव, तव्हांजी शयूं, तव्हांजो इर्द गिर्द जो माहौल तव्हांखे उहे ई शयूं फील कराईंदियूं। तव्हां जेकॾहिं स्ट्रेस में आहियो, कुझु माण्हू 4-4, 5-5, 6-6 महीना बि स्ट्रेस खां ॿाहिरि न निकिरी सघंदा आहिनि। छो जे कारण उहे निकिरण जी कोशिशि न आहिनि कंदा। असांजी हिकिड़ी घर जी ॻाल्हि आहे, जॾहिं असां पंहिंजी फैमिली में जेकॾहिं 4-5 माण्हू आहियूं ऐं असां ॾिसंदा आहियूं न त हिकिड़े माण्हू जी तबियत में हाणे कुझु चेंज थो अचे, हर ॻाल्हि ते हुनजी चिड़चिड़ाहट, हुनजा झेड़ा, हुनजो मिसबिहेवियर, पोइ असां हुनखे चवंदा आहियूं टेक अ रेस्ट। तव्हां या त रेस्ट कयो, या आउटिंग ते वञो, या ॿाहिरि वञो, या 1-2 ॾींहं जे लाइ कंहिंजे घर स्टे करण जे लाइ वञो, या कंहिंखे पंहिंजे घर में महिमान करे घुरायो, त तव्हांजी तबियत चेंज थींदी। ऐं तव्हांखे इहो पाण करिणो हूंदो आहे। घर जूं परेशानियूं, घर जा माहौल, इर्द गिर्द जूं परेशानियूं, उहे तव्हांखे कॾहिं बि कोन छॾींदियूं। तव्हां पंहिंजे मसइलनि में ई एतिरा कंफ्यूज़ रहंदव, इहे जेके प्रॉब्लम्स हूंदियूं आहिनि तव्हांखे निकिरणु कोन ॾींदियूं आहिनि। इन में तव्हांखे पाण कोशिशि करणी आहे त असांखे ॿाहिरि निकिरणो आहे। जेसिताईं तव्हां मूव ऑन कोन कंदव, इहे शयूं तव्हांजो पीछो कोन छॾींदियूं। हाणे ॻाल्हि अचे पई भरोसे जी, त इहे धोखा मूंसां त अक्सर थींदा ई रहंदा आहिनि। पर हाणे मां ॻाल्हि कंदसि कपल्स जी, जेके पाण में 2 माण्हू हिक ॿिए ते इलाही भरोसो कंदा आहिनि, इलाही यकीन कंदा आहिनि, ऐं उन्हनि जो यकीन हूंदो बि आहे। पर
किथे न किथे छोकिरी हुजे या छोकिरो हुजे, किथे बि डाउट थिए थो कहिड़ी बि ॻाल्हि ते, त उनखे फ़ौरन क्लियर कयो, फ़ौरन जेकी बि ॻाल्हि आहे। ॾिसो, इहो न सोचो त मां इहा ॻाल्हि जेकॾहिं पंहिंजे पार्टनर सां कंदसि त मे बि उनखे बुरो लॻी वञे, शायदि उनखे हर्ट थिए या उहो चीप फील करे। तव्हांखे इहो न सोचणो आहे, जेको तव्हांजे दिलि में आहे, जेको तव्हांजे दिमाग़ में आहे, तव्हां चई छॾियो। पोइ तव्हां ॾिसो अॻिले माण्हू जो रिस्पॉन्स छा आहे। ऐं मुंहिंजी आज़मायल ॻाल्हि आहे, कंहिं बि इंसान खे जेको तव्हां सां गॾु एतिरो घुली मिली वियल आहे, बिल्कुलु तव्हांजे अंदरि जॉइंट आहे, तव्हां उनखे हमेशह कावड़ में आज़मायो। तव्हां उनखे कावड़ ॾियारायो, तव्हां उनखे गुस्सो ॾियारायो, उनखे हर्ट कयो, ऐं पोइ ॾिसो त उनजे दिलि में तव्हांजे लाइ छा वर्ड्स आहिनि, छा फीलिंग्स आहिनि। पोइ उहो तव्हांजे लाइ लफ़्ज़ ॻाल्हाईंदो, तव्हांखे ख़बर पवंदी हुनजे दिलि में तव्हांजे लाइ, हुनजी ज़िंदगी में तव्हांजे लाइ अहमियत तव्हांजी छा आहे। हिकिड़ी कॉल आहे, कॉल शामिल थी कयां। हलो, अस्सलाम वालेकुम। ठीक है, मां ठीक ठाक अल्हम्दुलिल्लाह। अच्छा, टीवी जो थोड़ो वॉल्यूम घट कजो प्लीज। जी, छा नालो आहे, किथां कॉल कई आहे? अभी नसल आपरो तो गलाया थे ना, किथां कॉल कई आहे? सखर सिटी गाडी, सखर खां। ओके जी जी ओके ओके। ऐं छा चवण चाहींदो प्रोग्राम जे टॉपिक ते? तव्हां ॿुधी छॾियो हूंदो असांजो। भेण मां हींअर ईयर टीवी ऑन कई आहे, कंहिं टॉपिक ते ॿुधाए छॾियो आहे। ओके, वन सेकेंड, मां तव्हांखे ॿुधायां थी। अॼुकल्ह असां कंहिं बि माण्हू ते भरोसो, ट्रस्ट असांखे करणु घुरिजे या न करणु घुरिजे? भेण असांखे जेको आहे न ट्रस्ट करणु घुरिजे। जेको इंसान मतिलबु की तव्हां सां मुख़लिस आहे त उनखे जेको ट्रस्ट करणु घुरिजे। हा, घुरिजे त सही, पर जेकॾहिं मुख़लिस आहे, ख़बर कीअं पवंदी तो उहो तव्हां सां मुख़लिस आहे ऐं तव्हांखे उन ते यकीन करणु घुरिजे फुल। ऐं जेकॾहिं उनजे बावजूद बि तव्हांखे डैच करे वञे त पोइ? भेण मां तव्हांखे ॿुधायां त जेको मुख़लिस माण्हू हूंदो न, तव्हांखे मौत चई ॾींदो। जेका सुठी ॻाल्हि हुजे, बुरी ॻाल्हि हुजे, कावड़ वारी ॻाल्हि हुजे, काई बि ॻाल्हि हूंदी तव्हांखे मौत कंदो। ऐं जेको माना मुख़लिस माण्हू न हूंदो न, उहो तव्हांजे पर पुठ ॿियनि माण्हुनि खे ॿुधाईंदो, तव्हांखे ॿियनि माण्हुनि जे थ्रू तव्हांखे ख़बर पवंदी। बिल्कुलु 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 सही था चओ। ईअं आहे भेण, तव्हांखे माना मुख़लिस न हूंदो न, तव्हांखे ॿिया माण्हू ॿुधाईंदा। सही सही सही, बिल्कुलु सही था चओ। ओके, प्रोग्राम में छा कुझु ॿुधाइणु पसंदि कंदो, गानो या ॿुधणु पसंदि कंदो? न भेण, बसि मां आर्मी खां आहियां ऐं मां जेको तमामु पंहिंजे ॿाहिरनि ऐं पाकिस्तानियुनि खे जेको आहे पैगाम ॾिनी त जेको ईअं असांखे सपोर्ट कनि, जीअं असांखे सपोर्ट कई हुयूं। जी जी जी। ऐं अलाह साईं तमामु मुंहिंजे ॿाहिरनि, ख़ासि तौर ते सिंध वासियुनि खे जेको अलाह साईं ख़ुशि रखे। आमीन आमीन, बिल्कुलु बेशक, आमीन। वॾी महिरबानी प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ। अल्लाह हाफ़िज़, बाय बाय। ओके फ्रेंड्स, असांजूं ॻाल्हियूं, असांजूं कचेरियूं हलंदियूं रहंदियूं ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां, नंबर स्क्रीन ते आहे। जल्दी जल्दी प्रोग्राम में कॉल करे शामिल थी वञो। वक़्तु थियो आहे हिकिड़े ख़ूबसूरत ट्रैक जो, हलंदासीं सॉन्ग जी तरफ़। इन सॉन्ग खे एंजॉय कयो ऐं असां सां गॾु रहो। हिकु दफ़ो ॿीहर भली कार थी कयां तव्हांखे केटीएन जे ख़ूबसूरत प्रोग्राम द लेट नाइट शो में 9 खां 11 बजे ताईं तव्हांजी पंहिंजी होस्ट सदफ भुट्टो हूंदी आहे तव्हां सां गॾु। ऐं असां पंहिंजे प्रोग्राम में खोड़ सारी ॻाल्हियूं कंदा आहियूं, खोड़ सारियूं कचेरी कंदा आहियूं ऐं खोड़ सारी नॉलेज बि हासिलु कंदा आहियूं। कुझु मूंखे तव्हांजा मैसेज, तव्हांजा कमेंट्स ॿुधी मूंखे नॉलेज थींदी आहे, कुझु मुंहिंजी ॻाल्हियुनि खां तव्हांखे नॉलेज थींदी हूंदी। यकीन जेके बि हिन वक़्तु असांजा दोस्त, असांजूं भेनरियूं, असांजूं माइरियूं हिन प्रोग्राम खे ॾिसनि थियूं, जल्दी जल्दी प्रोग्राम में कॉल करे शामिल थी वञो। नंबर तव्हांजी स्क्रीन ते अची रहियो आहे। ऐं वन सेकेंड तव्हांखे मां ॿुधाईंदी हलां, असांजो यूट्यूब ते पेज आहे, तव्हां उते वञी लिखंदव केटीएन एंटरटेनमेंट सदफ भुट्टो। जीअं मुंहिंजा वीडियो क्लिप्स अची वेंदा, उनजे वीडियो क्लिप्स जे मैसेज में तव्हां पंहिंजे शहर जो नालो, उनजे कमेंट बॉक्स में तव्हां पंहिंजो नालो, पंहिंजे शहर जो नालो मैंशन कंदव ऐं उहे नाला मां पंहिंजे प्रोग्राम द लेट नाइट शो में शामिलु कंदसि। छो जे कारण काफ़ी सारे दोस्तनि जो कॉल नाहे लॻंदी, कॉल शामिलु न थी सघंदी आहे, त मुंहिंजी इहा थिंक आहे। ऐं असांजा जेके प्रोग्राम जा डायरेक्टर आहिनि अज़हर सर, उन्हनि जी बि कोशिशि हूंदी आहे त उन्हनि जा नाला असां शामिलु कयूं जेके असांजे प्रोग्राम में जंहिंजी कॉल नथी लॻी सघे, जेके इलाही परे खां आहिनि या बिज़ी आहिनि, पर जिथे यूट्यूब ते जेकॾहिं हो असांजो प्रोग्राम ॾिसनि था ऐं उन्हनि जा नाला शामिलु हूंदा आहिनि, त उन्हनि जी बि हिकिड़ी ख़ुशी जी पंहिंजी इंतिहा हूंदी आहे। ऐं वरी उन्हनि जा अञा तादाद में कमेंट्स ईंदा रहंदा आहिनि, त तव्हां जल्दी जल्दी असांजे प्रोग्राम में कॉल करे शामिलु बि थी सघो था। ऐं जेके बि दोस्त आहियो, वन सेकेंड मां तव्हांखे ॿुधायां, पंहिंजो ऐं पंहिंजे शहर जो नालो ज़रूरु मैंशन कंदा कयो, जीअं असांखे ख़बर पए, मूंखे ख़बर पए त असांजा प्रोग्राम जा जेके फ़ैन आहिनि उहे किथे किथे आहिनि, जेके असांजे प्रोग्राम में शामिलु थियणु चाहिनि था पर उन्हनि जी कॉल नथी लॻे, पर मां तव्हांजा नाला पंहिंजे प्रोग्राम में शामिलु करे छॾींदी आहियां।
ऐं असांजे प्रोग्राम जो जेको टॉपिक आहे 1 सेकेंड मां तव्हांखे ॿुधाए छॾियां त असांजे प्रोग्राम जो टॉपिक आहे अॼु त यकीन एतबार ट्रस्ट कंहिंजे मथां करणु घुरिजे या कंहिंजे मथां न करणु घुरिजे ऐं करणु घुरिजे बि या न करणु घुरिजे छो जे कारण मुंहिंजी जेकी मां तव्हांखे पहिरियां बि ॿुधाए चुकी आहियां त मां इलाही मुश्किल छोकिरी आहियां मूंखे लॻंदो आहे ऐं मुंहिंजो ट्रस्ट कॾहिं बि कंहिंजे मथां न थींदो आहे एतिरो आसानी सां इलाही टाइम इलाही मुश्किल लॻंदी आहे पर जेकॾहिं कंहिंजे मथां थी वञे त पोइ उहो हमेशह रहंदो आहे ऐं करण बि न घुरिजे छो जे कारण हे दौर हे वक़्तु अहिड़ो गुज़री रहियो आहे शुरू में त हर कोई तव्हां सां ॻाल्हियूं करे प्यार मुहबत जूं ऐं हर शइ मतिलबु तव्हांजो ट्रस्ट खटे ऐं तव्हांजे ट्रस्ट खे बिल्कुलु यकीन करे हिकिड़ो एतमाद में तव्हांखे आणे जेकॾहिं उहो इंसानु तव्हांखे डॉच करे या तव्हांखे चीट करे त उहो इलाही मुश्किल हूंदो आहे अॻिले उहो त तव्हां करे हली वेंदो पर तव्हांखे पाण खे संभालण में पाण खे रिकवर करण में इलाही टाइम लॻी वेंदो ऐं इलाही मुश्किल पेश अची सघिजे थी हिकिड़ी कॉल आहे कॉल शामिल थी आहे उन खां पोइ पंहिंजी ॻाल्हि खे कंटिन्यू कंदसि हलो अस्सलाम वालेकुम उन्हनि जी कॉल ड्रॉप थी वई इट्स ओके तव्हां असांजे प्रोग्राम में ॿीहर कॉल कयो शामिल थी सघो था कोशिशि कंदा रहो इंशाल्लाह कॉल लॻी वेंदी मां जेकी ॻाल्हि करे रही हुयसि एतबार जी भरोसे जी कंहिंजे मथां बि भरोसो ॿियो माण्हू या ॿिए माण्हू जो तव्हांजे मथां भरोसो जल्दी थी वेंदो आहे पर उनखे क़ाइमु उनखे सेफली रखणु जेकॾहिं अॻिलो माण्हू ख़ानदानी आहे नस्ली आहे मां इहा ॻाल्हि बि ज़रूरु शामिलु कंदसि छो जे कारण हर इंसानु कंहिं बि छोकिरी जो भरोसो क़ाइमु रखणु इलाही उन्हनि जे लाइ मुश्किल हूंदो आहे ऐं इलाही सारा हे जेको 99% जेके लवर्स हूंदा आहिनि उन्हनि में अक्सर इहे धोखा मिली वेंदा आहिनि कंहिंजे मथां बि भरोसो न कयो मां छोकिरियुनि खे बि चवंदसि मां छोकिरनि खे बि चवंदसि ॾिसो छोकिरियूं बि चीटर आहिनि ज़रूरी न त सिर्फ़ु छोकिरा ई ग़लति हूंदा आहिनि ॿिन्हिनि जी तरफ़ां मूंखे इहा ख़बर नथी पए त उहे कहिड़ी फीलिंग्स आहिनि जेके तव्हांखे यकीन ॾियाराइनि त न असां बिल्कुलु ॿिए माण्हू सां सचा आहियूं उहो हूंदो आहे तव्हांजो पंहिंजो यकीन जेकॾहिं तव्हां अॻिले माण्हू सां लॉयल आहियो तव्हां क्लियर आहियो तव्हां सचा आहियो त ॾिसो अलाह ताला बि उन्हनि रिश्तनि में साथ ॾींदो आहे उन इंसान जो ऐं उन्हनि जो भरोसो अहिड़ी तरीक़े सां क़ाइमु रहंदो हिकिड़ी ॻाल्हि हमेशह यादि रखिजो जेकॾहिं तव्हां ज़िंदगी में कॾहिं कंहिंसां ग़लति न कयो आहे त तव्हां सां बि कॾहिं ग़लति न थींदो पर वरी बि इलाही माण्हू इहे चवंदा आहिनि त असां त कंहिंसां बि ग़लति न कयो पर असां सां ग़लति थी वियो इहा बि थींदी आहे ॻाल्हि पर ॻाल्हि आहे हाणे भरोसे जी तव्हांजी पंहिंजी सोच जी तव्हांजी पंहिंजी थिंक जी तव्हांजी पंहिंजी एक्टिविटीज़ जी तव्हां उन माण्हू सां कीअं रहंदा आहियो कीअं तव्हांजी उनजी फीलिंग्स आहिनि सचा आहियो बि या न आहियो कुझु माण्हू सचाई करण जे बावजूद बि उनखे छॾे ॾींदा आहिनि अलॻि थी वेंदा आहिनि अलॻि थियण जे लाइ बहाना खोड़ आहिनि हिकु थियण जे लाइ हिकिड़ो भरोसो हूंदो आहे जेको सिर्फ़ु उहो क़ाइमु करणो हूंदो आहे हिकिड़ी कॉल आहे प्रोग्राम में कॉल शामिलु कंदसि हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी छा नालो आहे किथां कॉल कई आहे जी आलिया अकबर उंड बदीन खां ओके भली कार्तिक आहे तव्हांखे प्रोग्राम द लेट नाइट शो में कीअं आहियो तव्हां ठीकु आहियो अल्लाह जो शुक्र आहे सभु ख़ैर अल्लाह जी महिरबानी नवी ॿुधायो सभु मां ख़ैर बिल्कुलु ठीकु ठाक अल्हम्दुलिल्लाह पहिरियों त तव्हां मूंखे इहो ॿुधायो बारिशनि खे कीअं तव्हां एंजॉय कयो शुक्र आहे फर्स्ट क्लास तमामु बहितरीन अच्छा ज़बरदस्त ओके असांजे प्रोग्राम जो टॉपिक आहे त कंहिं बि माण्हू ते असांखे भरोसो करणु घुरिजे या न करणु घुरिजे छा कंहिं माण्हू ते भरोसो करणु असांजे लाइ ठीकु रहंदो आहे जी जी हा भरोसो करणु ठीकु रहंदो आहे ख़ाली पंहिंजे नसीब सां माण्हू लोटंदो बाक़ी भरोसो करणु खपे करणु घुरिजे मतिलबु हिकिड़ो दफ़ो हिकिड़ो मौक़ो ॾियणु घुरिजे हर इंसान खे है न जी जी हा हिकिड़ो मौक़ो ॾियणु खपे सही छा ॿुधाइणु पसंदि कंदो प्रोग्राम में छा ॿुधणु पसंदि कंदो जी हा गानो असांखे को ॿुधाइजो भेण तव्हांजे नाम हुजे जेको बि हुजे अच्छा तव्हां मूंखे डेडिकेट था कयो जी जी हा अच्छा जी थैंक यू सो मच ठीकु आहे कोई ख़ूबसूरत सॉन्ग असां पाण खे डेडिकेट करे छॾींदासीं ठीकु आहे जी हा ॿियो पहलवान माशूक लुंडा आहे ॿियो उस्ताद अलादीन लुंडा आहे मुंहिंजो चाचो आहे उनजे नाम गॾे छॾियां ओके ओके ठीकु आहे ओके उन्हनि खे बि डेडिकेट कंदासीं बिल्कुलु ओके अल्लाह हाफ़िज़ बाय सुठी ॻाल्हि आहे त पंहिंजे दोस्तनि जा नाला बि पंहिंजे प्रोग्राम में शामिलु करणु घुरिजनि पंहिंजे प्यारनि जा जिन सां असां इलाही मुहबत कंदा आहियूं इलाही प्यारु कंदा आहियूं उन्हनि खे बि जॾहिं कोई इंसानु प्रोग्राम में शामिलु थींदो आहे त इहो ई सोचींदो आहे त यार मां पंहिंजे दोस्तनि जा पंहिंजे भाइरनि जा जेके बि हिते मुल्क में रहनि था ॿाहिरि मुल्कनि में रहनि था किथे बि हूंदा आहिनि जिते जेके उनजा इलाही क्लोज़ फ्रेंड हूंदा आहिनि उन्हनि खे उहे प्यारा प्यारा सॉन्ग डेडिकेट कनि ऐं अहिड़ी तरीक़े सां तव्हां बि असांजे प्रोग्राम में कॉल करे शामिलु थी सघो था नंबर तव्हांजी स्क्रीन ते आहे 9 खां 11 बजे ताईं हूंदी आहियां मां तव्हां सां गॾु इन में असांजूं खोड़ सारियूं ॻाल्हियूं थी वेंदियूं आहिनि ऐं ट्रस्ट जी ॻाल्हि आहे अॼु असांजे प्रोग्राम जो टॉपिक आहे यकीन भरोसो ट्रस्ट ऐं ट्रस्ट करणु ॿिए जो तव्हांजे अच्छा हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि
जेकॾहिं कंहिं इंसान जो तव्हांजे मथां यकीन थी वियो आहे, भरोसो थी वियो आहे, त तव्हांजे मथां मतिलबु असां 100% रखंदासीं, 200% रखंदासीं। तव्हांजो बि फ़र्ज़ु आहे तव्हां उनजे भरोसे खे क़ाइमु रखो ऐं भरोसे सां ई रिश्ता मज़बूत थींदा आहिनि। इहा ॻाल्हि हमेशह यादि रखिजो। जेकॾहिं तव्हां उनजी हर ॻाल्हि ते बिल्कुलु उनजे मयार ते पूरा लथल आहियो ऐं हुनजो फुल तव्हांजे मथां यकीन आहे, ट्रस्ट आहे, उहो तव्हांजे मथां भरोसो करे थो, त तव्हांजो बि फ़र्ज़ु आहे त तव्हां उनजे भरोसे खे कॾहिं बि टुटणु न ॾियो। मां हमेशह हिकिड़ी ॻाल्हि कंदी आहियां त ॾिसो, भरोसो जेको हूंदो आहे न, हिकिड़ो त इलाही मुश्किल सां थींदो आहे। जेकॾहिं कंहिंजे मथां थी थो वञे ऐं कहिड़ी वजह सां उहो टुटी थो वञे, त उन जॻह ते ॿीहर अचण जे लाइ इलाही स्ट्रगल करणी पवंदी आहे, इलाही महिनत करणी पवंदी आहे। त कोशिशि कयो पहिरियां उहो भरोसो, उहो यकीन ख़तमु ई न थिए। ऐं यकीन जी जेकॾहिं मां तव्हां सां ॻाल्हि कयां, भरोसो हर कंहिं ते बि न करणु घुरिजे। मां उहा ई शुरू में जेकी मां ॻाल्हि कई हुई, त पहिरियां असां पंहिंजे पाड़े वारनि खे चई वेंदा हुआसीं असांजे घर जो ख़्यालु रखिजो, असांजे घर में ॿार अकेला आहिनि, ॿारनि जो ख़्यालु रखिजो, या असांजे घर में को वॾो बुज़ुर्ग आहे उन ते नज़र रखिजो। पर हाणे भित सां बि हूंदी आहे, तॾहिं बि असांखे उन्हनि जे मथां यकीन न हूंदो आहे। असांजे पहिरियां का बि शइ गुम थींदी आहे, असां पहिरियां असांजो शक उन्हनि जे तरफ़ वेंदो आहे, यार मे बी थी सघे थो इन्हनि खे हुजे। त हाणे उहा शइ, उहा ॻाल्हि, अच्छा पाड़े वारा बि उन्हनि जे अंदरि बि उहा ख़ूबी न रही आहे। पर जेकॾहिं हे त कराची आहे, कराची में हिते त पाड़े वारनि सां बि कोई न ॻाल्हाईंदो आहे। जेकॾहिं मुंहिंजे पंहिंजे इलाइक़े जी ॻाल्हि कई वञे त ॿिया माण्हुनि जी हूंदी आहे त सलाम दुआ थी वञे, पर मुंहिंजी हिकिड़ी पंहिंजी नेचर आहे। मुंहिंजा दोस्त तमामु घटि आहिनि, इलाही सिलेक्टेड मुंहिंजा दोस्त आहिनि, इलाही सिलेक्टेड मुंहिंजो घुमणु फिरणु हूंदो आहे। मुंहिंजा दोस्तनि सां मुंहिंजी एतिरी मतिलबु आउटिंग बि न थींदी आहे। मुंहिंजो माइंड ई न कंदो आहे त यार मां किथे ॿाहिरि निकिरां या छा। वेंदी आहियां, फैमिली सां वेंदी आहियां, ऐं कॾहिं कॾहिं अकेली बि निकिरी वेंदी आहियां। ज़रूरी न हूंदो आहे त मूंसां कोई हुजे, हीअ मुंहिंजी पंहिंजी सोच आहे, पंहिंजी हिकिड़ी आहे। पर जेकॾहिं कोई इंसानु तव्हां सां अहिड़ो गॾु हुजे जेको तव्हांजो बेस्ट फ्रेंड आहे, जंहिं ते तव्हांखे यकीन बि आहे, उन सां गॾु घुमण जो वरी हिकिड़ो पंहिंजो ई मज़ो हूंदो आहे, हिकिड़ो पंहिंजी इंजॉयमेंट हूंदी आहे। असां पंहिंजूं हिकिड़ियूं यादूं जमा करे छॾींदा आहियूं, हिकिड़ियूं ज़िंदगी खे अॻिते जीअण जे लाइ असांजे लाइ उहे यादूं कमु ईंदियूं आहिनि। ऐं उन्हनि यादियुनि जे अंदरि इलाही ख़ूबसूरती हूंदी आहे, इलाही टाइम, इलाही वक़्तु उन यादुनि सां गॾु गुज़री वेंदो आहे, जेके ख़ूबसूरत यादूं हूंदियूं आहिनि। इन ॻाल्हियुनि खे ऐं पंहिंजी कचेरियुनि खे कंटिन्यू रखंदासीं। हिकिड़ी कॉल आहे, कॉल शामिलु था कयूं। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी, छा नालो आहे, किथां कॉल कई आहे? फिरोज गुल जोगी थो ॻाल्हायां। किथां? सखर खां। ओके, मां तव्हांखे भलीकार थी कयां। फिरोज, कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? शुक्र अल्हम्दुलिल्लाह, मालिक साईं एहसान। तव्हां ॿुधायो, कुझु आहियो त? मां बिल्कुलु ठीकु ठाक, अल्हम्दुलिल्लाह। छा चवणु चाहींदो प्रोग्राम में? बसि इहो तव्हांजो टॉपिक हले पियो एतबार जो। अॼुकल्ह त एतबार मतिलबु जेको आहे उहो कंहिं ते न आहे रहियो। हा, बिल्कुलु, कंहिंजे मथां बि ट्रस्ट न करणु घुरिजे। एतबार त अॼुकल्ह बिल्कुलु भरोसो जेको आहे उहो टुटी चुको आहे। हा, सही था चओ, बिल्कुलु। अच्छा, तव्हां सां कॾहिं ईअं थियो तव्हां कंहिंजे मथां यकीन कयो हुजे, तव्हांजो हुन भरोसो तोड़े छॾियो हुजे? काफ़ी मरतबा थियो आहे, इलाही दफ़ा। ज़िंदगी, बाक़ी में ज़िंदगी चवंदा न, ज़िंदगी खे जीअण जे लाइ इलाही धोखा, इलाही ठोकरूं, इलाही इहे शयूं असांखे खाइणियूं पवंदियूं आहिनि। पोइ असांखे ज़िंदगी सबक़ु सेखारींदी आहे त असांखे कहिड़नि माण्हुनि ते यकीन करणु घुरिजे, कहिड़नि ते न। पर तॾहिं जिन ते यकीन बि हूंदो आहे, उहो बि असांखे धोखो ॾेई वेंदा आहिनि। हा, उहे बि धोखो ॾियनि। अक्सर असांजा पंहिंजा ॼणा धोखा ॾींदा आहिनि। ॿाहिरियां त छॾियो, पर पंहिंजो जेके वेझा हूंदा आहिनि उहे बि ॾींदा आहिनि। बिल्कुलु। इंसानु कंहिं ते भरोसो करे? कोई बि लाइफ में अहिड़ो इंसानु न आहे जिते इंसानु अखियूं बंदि करे चई सघे त यार मूंखे हिन ते पूरो यकीन आहे। जी हा, इहा ॻाल्हि आहे। उहो दोस्त हुजे, गर्लफ्रेंड हुजे, फैमिली हुजे, ख़ानदान वारा हुजनि, भाइर हुजनि। बेशक अॼुकल्ह त पंहिंजा फैमिली में ई माना जेको आहे ॼणा। हाँ, बिल्कुलु सही था चओ, बिल्कुलु सही था चओ। सही, मतिलबु तव्हांजी सोच, तव्हांजी थिंक इहा आहे त यकीन, भरोसो कंहिंजे मथां बि न करणु घुरिजे, है न? न, यकीन अॼुकल्ह सिर्फ़ु जेको आहे न, सिर्फ़ु पंहिंजे पेरेंट्स ऐं अल्लाह पाक ते जेको आहे न उहो रखणु हुजे। बाक़ी दोस्त या रिश्तेदार या ये माना जेके आहिनि अॼुकल्ह फज़ूल आहिनि। हा, बिल्कुलु सही था चओ, बिल्कुलु 110%। मां तव्हांजी ॻाल्हि खां सहमत आहियां, बिल्कुलु। जी, ओके। प्रोग्राम में छा ॿुधणु पसंदि कंदो, छा ॿुधाईंदो? प्रोग्राम में मां तव्हांखे जेको आहे गानो ॿुधणु पसंदि कंदुसि, तव्हांजो जेको आहे शेरियार अली जो सांवरी ओ सांवरी। ओके, ॾाढो काफ़ी पुराणो आहे। ठीकु आहे। अच्छा, ॾिसां थी जेकॾहिं असांजी लाइब्रेरी में मौजूदु आहे त मां ज़रूरु प्ले कराईंदसि। थैंक यू। नाले कंहिंजे कंदो? जी। डेडिकेटेड असांजो कज़न आहे मुंहिंजो दुबई में, तौफ़ीक़ अहमद जोगी। ठीकु आहे, उनजे नाले।
ओके, वॾी महिरबानी प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। तोते कहिड़ो कया भरवसो, तो त एतबार तोड़े छॾियो। एतबार भरोसो इलाही मुश्किल सां थींदो आहे, पर जंहिंजे मथां थिए थो ॿिए माण्हू खे बि मां इहो ई चवंदसि उन जे भरोसे खे, उन जे यकीन खे क़ाइमु दाइमु रखो। हिकिड़ो ख़ूबसूरत ट्रैक आहे शेरिया जी आवाज़ में, हिन सॉन्ग खे इंजॉय कयो ऐं असां सां गॾु रहो। शाम ता सदके मां तुंहिंजे नाम ता सदके, अॼो की शाम ता सदके मां तुंहिंजे नाम ता सदके, अॼो की शाम ता सदके मां तुंहिंजे नाम ता सदके। पियारे मां त पी वियो पियारे मां त पी वियो गुलाबी जाम ता सदके मां तुंहिंजे नाम ता सदके, अॼो की शाम ता सदके मां तुंहिंजे नाम ता सदके। अनवर चए करी पियो तूं, जोयो चए करी पियो तूं, अनवर चए करी पियो तूं, अनवर चए करी पियो तूं, सुकून आराम ता सदके मां तुंहिंजे नाम ता सदके, अॼो की शाम ता सदके। वेलकम बैक नाज़रीन, हिकु दो ॿीहर भली कार्तिका तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम द लेट नाइट शो में 9 खां 11 बजे ताईं हूंदी आहियां। मां तव्हां सां गॾु तव्हांजी पंहिंजी होस्ट सदफ भुट्टो। असां पंहिंजे प्रोग्राम में कंदा आहियूं खोड़ सारियूं कचेरियूं, खोड़ सारियूं ॻाल्हियूं, घणी नॉलेज हासिलु थींदी आहे ऐं तव्हांजा जेके आंसर हूंदा आहिनि, तव्हांजा जेके जवाबात हूंदा आहिनि, उन सां मूंखे बि घणो ई कुझु सिखण जे लाइ मिलंदो आहे। ऐं सॼी वीक में इन 2 कलाकनि जो मूंखे इलाही इंतज़ारु हूंदो आहे
त मां पंहिंजे शो में वञा, पंहिंजी हीअ जेके हिते मुंहिंजी हिकिड़ी टीम आहे, मुंहिंजी फैमिली आहे, मां पंहिंजे दोस्तनि सां, पंहिंजा जेके मुंहिंजा मेकअप आर्टिस्ट आहिनि सलीम माशाल्लाह ॾाढो प्यारो, ॾाढो ज़बरदस्त, जेको बि मुंहिंजो गुड लुकिंग हूंदो आहे, मुंहिंजो हेयर स्टाइल, मुंहिंजो जेको बि ऑल ऑफ वर्क आहे, इलाही मेहनती, इलाही ईमानदार, इलाही ऑनेस्ट पंहिंजे वर्क सां गॾु, ऐं हू बाक़ाइदा दिलि सां मेकअप कंदो आहे। मतिलबु हुनजी थिंक इहा न हूंदी आहे त मां जान छॾाए ॾियां, उहो हिकु हिकु शइ खे करण खां पोइ ऑब्ज़र्व कंदो आहे, हुनखे सम्झंदो आहे, बाक़ाइदा हिते अची स्टूडियो में मॉनिटर चेक कंदो आहे, हू मुंहिंजो ॾिसंदो आहे त मेकअप सुठो थो अचे, किथे बि का शइ ख़राबु हूंदी आहे हुनखे फ़ौरन अची ठीकु कंदो, सही कंदो। इहा हूंदी आहे पंहिंजे कम सां मुहबत, पंहिंजे कम सां ईमानदारी, ऐं उन में अलाह साईं बि पोइ बरकतूं विझंदा आहिनि, ऐं उन में उनजी मतिलबु हिकिड़ी महिनत नज़र ईंदी आहे त न यार वाक़ई में। ऐं जॾहिं को माण्हू उन जे कम खे, कंहिं बि कम खे, केर बि इंसान पंहिंजे वर्क सां, पंहिंजे जॉब सां सिंसियर आहे, ईमानदार आहे, त जॾहिं ॿिया माण्हू पोइ उनखे 110% एप्रिशिएट कंदा आहिनि त न यार तव्हां कमु इलाही सुठो कंदा आहियो। ऐं सभिनि खे ख़बर हुजे त मुंहिंजो जेको मेकअप हूंदो आहे सलीम कंदो आहे, ऐं माशाल्लाह ॾाढो ज़बरदस्त सुठो मेकअप आर्टिस्ट, हुन पंहिंजी सॼी ज़िंदगी मेकअप में ई गुज़ारे छॾी आहे। हुनजो हिकिड़ो इहो एम आहे, हिकिड़ो मतिलबु हुनजो लाइफ जो हिकिड़ो रस्तो आहे, उन ते ई हुनखे सॼी ज़िंदगी हलणो आहे, हुनजो शौक़ु आहे, हुनजो क्रेज़ आहे, ऐं ईअं ई हुजणु घुरिजे। तव्हांखे जंहिं बि शइ में शौक़ु आहे, एम आहे, तव्हां जंहिं बि शइ खे सम्झो था त हीअ बिल्कुलु मुंहिंजे लाइ इहो ई रस्तो आहे, मूंखे इन ते ई हलणो आहे, त पोइ खोड़ सारियूं शयूं तव्हांजी मदद कंदियूं आहिनि ऐं तव्हांखे कामयाबु कंदियूं आहिनि। हिकिड़ी कॉल आहे प्रोग्राम में, कॉल शामिलु कंदसि। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, छा नालो आहे, किथां कॉल कई आहे? दरगाह सफ़ी जाम दातार खां हाफ़िज़ परवेज़ अली थी वियो। कीअं आहियो तव्हां, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी भेण, मां ख़ुशि आहियो? मां ठीकु ठाक अल्हम्दुलिल्लाह। बिल्कुलु। बारिशुनि खे तव्हां कीअं एंजॉय कयो इहो ॿुधायो, बारिशूं कीअं गुज़रियूं? बारिशूं जेके ख़ासि करे असांजे इलाइक़े में तमामु सुठियूं थियूं, ऐं बारिश खे मां हमेशह जॾहिं बारिश पवंदी आहे त मां ॿाहिरि एंजॉय कंदो आहियां, वेही रहंदो आहियां कुर्सी रखे। इहा सुठी ॻाल्हि आहे। हा, छो त बारिश में जेको वेही माना अल्लाह ताला जी तरफ़ां ख़ासि ताज़ी रहमत ईंदी आहे, रहमत बिल्कुलु बिल्कुलु एंजॉय करणु घुरिजे, ऐं इहा असां लाइ ख़ासि बरकत हूंदी आहे सिहत लाइ। बिल्कुलु बिल्कुलु। काफ़ी बीमारियुनि खां माण्हू साफ़ थी वेंदो आहे। बिल्कुलु बिल्कुलु। ॾिसो न, सुकलनि में बि सावा अची वेंदा आहिनि, वणनि खे जीअं गमलनि में, गुलनि में या बारिश जो पाणी पवंदो उहो अगेन सावा थी वेंदा आहिनि, त केॾी शिफ़ा हूंदी आहे बारिश में। तव्हां ॾिसंदा जॾहिं बरसाति थींदी आहे त तव्हांखे हर शइ वणनि में ताज़गी नज़र ईंदी, बिल्कुलु बिल्कुलु, हर तरह रौनक नज़र ईंदी, छो त हर शइ धोपी साफ़ थी वेंदी आहे, बिल्कुलु हर शइ फ्रेश। बिल्कुलु बिल्कुलु ठीकु आहे। प्रोग्राम जे टॉपिक ते तव्हां ॿुधी चुका हूंदो। असांजे प्रोग्राम जो टॉपिक आहे त कंहिं माण्हू ते भरोसो या एतबार असांखे करणु घुरिजे या हिन दौर में न करणु घुरिजे। चाहे जेकॾहिं एतबार वारो माण्हू आहे, जीअं ख़ासि रिश्ता अहमियत रखनि था, त अहिड़ा जीअं ॿाहिरि थी वञनि था, ऐं ख़ासि फैमिली जा क्लोज़ थी था वञनि, उन्हनि सां एतमाद कजे। बाक़ी जेके ॿाहिरियां दोस्त अहिड़ा जेके सचा राज़ रखण वारा आहिनि, त उन्हनि खे माना उन्हनि ते भरोसो करणु घुरिजे। भरोसो करणु घुरिजे, सही सही। त तव्हांजी सोच छा आहे? भरोसो करणु असांजो राज़ रखंदो न, उहो सचो माण्हू आहे। पर ख़बर कीअं पवे? असां कंहिं माण्हू ते यकीन कयूं था, अॻिलो माण्हू असांजो भरोसो कामयाबु रखंदो न रखंदो, ख़बर कीअं पवे? ख़बर ईअं पवंदी त तव्हां हुनखे को बि राज़ ॾींदो, तव्हां वरी जांच रखिजोसि त जे उहो राज़ तव्हांजो कंहिं ॿिए सां शेयर करे थो या नथो करे। हिकिड़ो मौक़ो ॾियणो आहे। जी हा, हिकिड़ो मौक़ो ॾियणो घुरिजे। मौक़ो ॾींदासीं त ख़बर पवंदी हे सही आहे या ग़लति आहे। हा, माण्हू नंढी ॻाल्हि खां शुरूआत करे, है न? जी जी हा, बिल्कुलु सही। मां गीत जो गानसि। सही। अरे छा ॿुधाईंदो? ॿुधायो ॿुधायो ॿुधायो। दर्द दिल में यार न थई तॾहिं त दिल दुखाई तो, तोखे बि गम मिले त का ख़बर पवई, दर्द दिल में यार न थई। सही सही सूरत पई मुंहिंजी दिल साणिया, रोई रोई सुकी वियो अखियुनि जो पाणिया। मुंहिंजे हिन रोअण खे पिरी तूं सफ़ांदो गवाई तो, तोखे बि गम मिले त का ख़बर पवई, दर्द दिल में यार न थई। तोखे छा ख़बर त कीअं
झोरींदी जुदाई आ मां सुहदर सां कपे कोरींदी जुदाई आ तो त कॾहिं दुख न ॾिठो सुखन संदल लगाई तोखे बि गम मिले त का ख़बर पवई दर्द दिल में यार न थई जी। वाह 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 वाह, वाकई में इहो तव्हां बिल्कुलु सही चयो आहे। तूं त कॾहिं को दुख न ॾिठो तॾहिं त सुखनि सां दिलि लॻाईं तूं। हा असुल में छा आहे जॾहिं जंहिंखे दुख मिलंदो आहे उनखे क़दुरु हूंदो आहे। हा बिल्कुलु, इंतज़ारु जेको हूंदो आहे न इलाही मुश्किल हूंदो आहे। बिल्कुलु बिल्कुलु सॼी सिंधी नाले जी कंहिंजे नाले सलाम जेको नेक्स्ट गीत हलायो सॼी सिंधी नाले कंदा। अच्छा ठीकु आहे, ओके ओके, वॾी महिरबानी। हे ॾाढो ज़बरदस्त सॉन्ग थी वियो न। दर्द दिल में यार न थई तॾहिं त दिलि ॾुखाई थो तोखे बि गम मिले का ख़बर पवई दर्द दिल में यार न थई। ऐं वाक़ई में जंहिं इंसान खे मोहबत जी तकलीफ़ जो अहसास जो ख़बर ई न हूंदी आहे उहो कंहिंखे बि ईज़िली हर्ट करे वेंदो। उनखे कॾहिं सम्झो मोहबत थी न हूंदी आहे तॾहिं ई ॿिए माण्हू खे ईज़िली हर्ट करे वेंदो, उनखे फील ई न थींदो आहे त अॻिले माण्हू खे उनजे हर्ट करण सां उनखे टीस करण सां उनखे केतिरी तकलीफ़ थींदी। पर ॿिए माण्हू जी जेकी ऑनेस्टी हूंदी आहे, जेको उनजो लव हूंदो आहे, जेकी मोहबत हूंदी आहे, उहा उनखे इलाही कमज़ोर करे छॾींदी आहे, तोड़े छॾींदी आहे। ऐं यकीन कयो मुंहिंजी हिन ॻाल्हि जो ख़ासि करे कंहिंखे बि दिलि सां न रोआरिजो। मतिलबु हिकिड़ा माण्हू हूंदा आहिनि फॉर्मेलिटी तौर ते उहो मिड़ी ड्रामोबाज़ी करे उहो रोअण ॾेखारे, पर जेको दिलि सां रोईंदो आहे न, यकीन कयो उनखे केरु बि न बख़्शींदो, हुन सां हमेशह बुरो थींदो। हिकिड़ी कॉल आई, कॉल शामिल थी कयां। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, छा नालो आहे, किथां कॉल कई आहे? मां जो लियाकत नालो आहे, मां मोर मशहूर फिरोज। ओके, तव्हांखे मां भली कार थी कयां। लियाकत कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? तबियत सही आहे? अल्लाह जो शुक्र आहे, तव्हां ॿुधायो ठीकु आहे? मां ठीकु ठाक। अच्छा लियाकत छा कंदा आहियो तव्हां? मां पढ़ंदो आहियां स्कूल। अच्छा स्टडी कंदा आहियो, ओके। प्रोग्राम में छा चवणु चाहींदो? असांजो जेको अॼु जो प्रोग्राम जो टॉपिक आहे त हिन दौर में असांखे कंहिं ते एतबार ट्रस्ट करणु घुरिजे या न करणु घुरिजे? अच्छा टीवी जो वॉल्यूम घटि कजो, टीवी जो वॉल्यूम तव्हां, हा हा बिल्कुलु टीवी जो वॉल्यूम घटि कयो जीअं तव्हां सां मुंहिंजी ॻाल्हि थी सघे। जी 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 हाँ हुकुम कयो जी। हा हाणे ॿुधायो असांखे कंहिंजे मथां यकीन करणु घुरिजे या न करणु घुरिजे? अरे ॾिस जो मतिलबु पंहिंजे पास रहे थो या पंहिंजो रिश्तेदार सॻो आहे या मतिलबु पंहिंजो दोस्त सॻो आहे त एतबार करणु घुरिजे। अच्छा बाक़ी अॼुकल्ह त मतिलबु एतबार घणनि माण्हुनि खे न करणु घुरिजे तो सही आहे। हर कंहिं ते न करणु घुरिजे, कंहिं बि अननोन पर्सन ते या नए माण्हू ते असांखे फौरन ट्रस्ट न करणु घुरिजे। जी 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 सही सही। प्रोग्राम में छा ॿुधणु पसंदि कंदो, छा ॿुधाईंदो? हींअर त मिलादनि जो महीनो थो हले, लारो महीनो तव्हांखे पाण ख़बर आहे। बिल्कुलु। हा मां न कुझु ॿुधायां कोन ॿुधाईंदो, बाक़ी तव्हां ॿुधाईंदो, तव्हांजी महिरबानी। ओके, कंहिंजे नाले कंदो? नाले वाजिद जे नाले सां। अच्छा ठीकु आहे, वॾी महिरबानी प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ। अल्लाह हाफ़िज़, बाय बाय। हाय अल्लाह जी, ॾाढी ज़बरदस्त, ॾाढी सुठियूं ॻाल्हियूं, खोड़ सारियूं कचेरियूं, खोड़ सारियूं ॻाल्हियूं तव्हां सां कंदासीं। पर हिन ख़ूबसूरत ट्रैक खां पोइ हिन सॉन्ग खे एंजॉय कयो ऐं असां सां गॾु रहो। वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर भली कार थी कयां तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम द लेट नाइट शो में। ॾाढो ज़बरदस्त, ॾाढो ख़ूबसूरत सॉन्ग हले पियो। इन सॉन्ग ते मुंहिंजी काफ़ी कचेरी हले पई। इन सॉन्ग ते मां ज़रूरु थोरो ॻाल्हाईंदसि, पर हिकिड़ी कॉल खां पोइ कॉल शामिल थी कयां प्रोग्राम में। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम भेण, छा हाल आहे? कहिड़ा? मां ठीकु ठाक अल्हम्दुलिल्लाह। छा नालो आहे, किथां कॉल कई आहे? शिराज अहमद शेख मां तव्हांखे भली कार थी कयां प्रोग्राम में। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? शुक्र आहे अल्हम्दुलिल्लाह। एहसान आहे भेण। छा चवणु चाहींदो प्रोग्राम में? भेण चवणु इहो चाहींदा तव्हांजो प्रोग्राम तमामु सुठो आहे, असांखे पसंदि आयो आहे। अमर खे, मुंहिंजे वालदा खे, मुंहिंजे घर वारनि खे माशाल्लाह माशाल्लाह। वालदा खे मुंहिंजे तरफ़ां प्यार ॾिजो, सलाम चइजो मुंहिंजे तरफ़ां। जी जी भेण, तव्हां तमामु सुठा था लॻो। महिरबानी, अल्लाह साईं तव्हां ख़ुशि रखंदो। थैंक यू। अच्छा शिराज, असांजे प्रोग्राम जो अॼु जो टॉपिक आहे त कंहिं बि माण्हूअ ते असांखे हिन दौर में भरोसो करणु घुरिजे या न करणु घुरिजे? भेण भरोसो को बि न करणु खपे, मां दुखायल आहियां हिन वक़्तु। अच्छा सच में? ॾाढो वॾो धोखो खाधो आहे मूंखे लॻे थो। हा भेण, तमामु घणो धोखो खाई वेठा हा न। एॾो ट्रस्ट कंहिंजे मथां न करणु घुरिजे, उहे पोइ खणी कपल्स हुजनि या कोई ॿियो को दोस्त हुजे, कंहिंजे बि मथां बि हिकदमि एॾो भरोसो न करणु घुरिजे। असां पर छा कयूं, असां पंहिंजी दिलि सां मजबूर आहियूं, असांजी दिलि सां आवाज़ु निकिरंदी आहे त असांजो सभु कुझु हिन जो आहे,
जी जी अदी पर ॿियो माण्हू धोखो ॾेई छॾींदो आहे त इन में असांजी कहिड़ी ग़लती हूंदी आहे, असांजो केरु इंसाफ़ कंदो? भेण तमामु तव्हां सुठो टॉपिक जेका हींअर जेका तव्हां हलियो आहे तव्हां हलायो आहे जी बिल्कुलु माशाल्लाह अॼु जेके तव्हां सुठा सुठा टॉपिक जेका आणींदा कयो असांखे तमामु जेका प्रोग्राम तव्हां पसंदि आहे जेका मुंहिंजे वालदा खे बि मुंहिंजे वालदा तव्हां सां थोरी ॻाल्हाइण थो चाहियां। जी जी बिल्कुलु 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 ॻाल्हायो। हेलो हेलो भेण अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अम्मी कीअं आहियो? तव्हां ठीकु आहियो? अल्लाह जो शुक्र मुंहिंजी राणी जी आहे। मूंखे ॾाढो प्रोग्राम वणंदो आहे तव्हांजो सिंधी। महिरबानी महिरबानी अम्मी, मुंहिंजे लाइ खोड़ सारी दुआ कजो, तव्हांजी दुआउनि जी मूंखे सख़्तु ज़रूरत आहे। अल्लाह जी दुआ ते अर्श वार जी मां जी दुआ त अर्श ते बि लॻंदी आहे न। बिल्कुलु मां जी दुआ अर्श ते वेंदी आहे। बिल्कुलु बिल्कुलु उतां बि दुआ लॻंदी न, इन जे करे मां तव्हांखे रिक्वेस्ट थी कयां मुंहिंजे लाइ खोड़ सारी दुआ कजो। भेण राणी धीअ जी जी मूंखे एॾो प्रोग्राम तव्हांजो वणंदो आहे, सिंधी गाना शेरा सॼो ॾींहुं इहे ॾिसंदी आहियां। महिरबानी महिरबानी अम्मा, तव्हांजी दुआऊं आहिनि। मूंखे एॾा वणंदा आहिनि सिंधी शेरा सिंधी गाना, इहे सॼो ॾींहुं बसि अलाह जो शुक्र आहे तौबा कयां मां नमाज़ पढ़े क़ुरान पढ़े इहो ॾिसंदी आहियां। अम्मी मां बि नमाज़ पढ़ंदी आहियां ऐं पंहिंजो क़ुरान बि पढ़ंदी आहियां अल्हम्दुलिल्लाह। मां 5 वक़्त जी नमाज़ी आहियां। पर हाणे छा कयूं, असांजी नौकरी आहे, असांजो कमु आहे, अलाह साईं हिन दुनिया में मोकिलणो आहे त असांखे दुनियादारी बि त ॾिसणी आहे न थोरी। सही 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 था चओ सही था चओ। बसि मां शुगर जी पेशेंट आहियां, बसि हली नथी सघां। अलाह साईं सेहत 5 वक़्त अॻे क़ुरान शरीफ़ सॼो ॾींहुं पढ़ां 12 में मथो माशाल्लाह माशाल्लाह। अम्मी भाईमा थी अची 12 बजे न पढ़बा आहिनि। हा 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 बिल्कुलु मूंखे ॾाढो प्रोग्राम वणंदो आहे, ॾाढो सॼो ॾींहुं ॾिसंदी आहियां, माफ़ी अलाह वठंदी आहियां, तौबा अलाह जे घर थींदी आहियां। महिरबानी महिरबानी अम्मी। भेण मुंहिंजी वालदा तव्हांजो प्रोग्राम ॾिसी तमामु जेका माइंड चेंज थी वेंदो आहे, ख़ुशी थींदी आहे। असांजी सिंधी भाइरनि भेनरुनि जो चैनल तमामु सुठो जेका प्रोग्राम आहे। वॾी महिरबानी। असांजे जेका गानो हलाइजो शादी या ख़ुशि जो जेका सिंधु त असांजी सोन आहे। बिल्कुलु बिल्कुलु ज़रूरु ॿुधाईंदसि। ऐं नाले कंहिंजे कंदो? नाले भेण जे पूरे सिंधी भाइरनि मुस्लमान भाइरनि भेनरुनि खे जेका सभिनी खे नाले कयूं था असां। महिरबानी महिरबानी शिराज, पंहिंजो ऐं पंहिंजी अम्मी जो खोड़ सारो ख्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़, बाय। ऐं वॾी महिरबानी जेके बि हिन वक़्तु मुंहिंजे हिन प्रोग्राम खे एंजॉय करे रहिया आहिनि, मां हमेशह इहो चवंदी आहियां जेके बि असांजूं भेनरियूं माइरियूं ऐं जेके बि मुंहिंजे प्रोग्राम खे ॾिसनि थियूं उहे बि असांजे प्रोग्राम में कॉल करे शामिलु थी सघनि थियूं। असांजे प्रोग्राम जो अॼु जो टॉपिक आहे त हिन दौर में हिन वक़्त में इहे जेको सदी हली रही आहे, जेको बेमतलब बेमुरवत इहे जेको माहौल माण्हुनि जी जेकी थिंग्स आहिनि, इन दौर में बि छा असांखे भरोसे वारा माण्हू पंहिंजी ज़िंदगी में मिली सघनि था? छा असांखे कंहिं ते भरोसो करणु घुरिजे या हे भरोसो असांजो इलाही क़ीमती हूंदो आहे? असां कंहिं बि इंसान ते एतिरो भरोसो करे छॾींदा आहियूं। मां उहा ई ॻाल्हि कई त असां चवंदा आहियूं असांजो सभु कुझु उन जो आहे, पर उन जे तरफ़ां जेकॾहिं चीट थिए थी, हिकिड़ो डिज थिए थी, हिकिड़ो धोखो मिले थो, उहो असांजे लाइ इलाही मुश्किल हूंदो आहे। छो जे कारण असां अॻिले जे दिलि में न आहियूं, उन जी सोच में न आहियूं। हुन असांखे ख़बर न हूंदी आहे त हुनजी सोच छा आहे, असांजे बारे में कहिड़ी सोच रखे थो, कहिड़ी थिंक रखे थो। पर मां छोकिरियुनि खे इहो चवंदसि त तव्हां पहिरियां पहल न कंदा कयो, तव्हां पहिरियां इहो ॾिसंदा कयो त ॿियो माण्हू तव्हांजे लाइ केतिरो लॉयल आहे, केतिरो हुनजे अंदरि लॉयल्टी आहे, तव्हांजो इज़त या तव्हांजी रिस्पेक्ट कहिड़े हिसाब सां करे थो। उहो तव्हांखे शो ऑफ करे थो या तव्हांखे कवर्ड करे रखे थो। कवर्ड करण जो मतिलबु इहो न आहे त तव्हांखे बुरखे जे अंदरि पैक करे ज़िप बंदि करे छॾे, पर तव्हांखे सेफ रखे, सेफ साइड रखे, उहो तव्हांखे हर माण्हू जे अॻियां ऑर्गनाइज़ न करे। एनीवे ॻाल्हियूं खोड़ सारियूं आहिनि, खोड़ सारी अञा बि मां पंहिंजी ॻाल्हियुनि खे डिस्क्राइब कंदसि, तव्हांखे पूरे तरीक़े सां सम्झाइण जी कोशिशि कंदसि। वक़्तु थियो आहे हिकिड़े ख़ूबसूरत सॉन्ग जो, हलंदासीं हिकिड़े प्यारे ट्रैक जी तरफ़। हिन ट्रैक खे एंजॉय कयो ऐं असां सां गॾु रहो। प्यार सां प्यारा प्यार करे ॾिस, प्यार सां प्यारा प्यार करे ॾिस, हो मोहब्बत जो इज़हार करे ॾिस, हो मोहब्बत जो इज़हार करे ॾिस।
सां प्यारा प्यार करे ॾिस तूं थो गुज़ारी गुलड़न जिया तूं थो गुज़ारी गुलड़न जिया तूं थो गुज़ारी गुलड़न जिया हो माल्हीअ जो किरदार करे ॾिस हो माल्हीअ जो किरदार करे ॾिस प्यार सां प्यारा प्यार करे ॾिस दिल जो सौदो सवलो नाहे दिल जो सौदो सवलो नाहे दिल जो सौदो सवलो नाहे ओ कंहिं सां भल वापार करे ॾिस हो कंहिं सां भल वापार करे ॾिस प्यार सां प्यारा प्यार करे ॾिस प्यार सां प्यारा प्यार करे ॾिस हो मोहब्बत जो इज़हार करे ॾिस हो मोहब्बत जो वेलकम बैक नाज़रीन। एक दफ़ो ॿीहर भली कार थी कयां तव्हांखे केटीएन जे ख़ूबसूरत प्रोग्राम द लेट नाइट शो में 9 खां 11 बजे ताईं हूंदी आहियां मां तव्हांजी होस्ट सदफ भुट्टो तव्हां सां गॾु तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम द लेट नाइट शो में। नंबर तव्हांजी स्क्रीन ते अची रहियो आहे, जल्दी जल्दी प्रोग्राम में कॉल करे शामिल थी वञो ऐं तव्हां असांखे पंहिंजी राय खां आगाह बि करे सघो था। असांजे प्रोग्राम जी थीम्स हूंदी आहिनि, टॉपिक्स हूंदा आहिनि, त तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थी पंहिंजे प्यारनि खे ख़ूबसूरत सॉन्ग ॿुधाए बि सघो था, डेडिकेट बि करे सघो था ऐं शेयर बि करे सघो था। हिकिड़ी कॉल आहे, कॉल शामिल थी कयां। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सदब हक मौजूद। अच्छा ठीक है, भली कार थी कयां। किथां कॉल कई आहे? हाँ शहर नसीराबाद खां मीरकेस प्रोग्राम में बाबा। महिरबानी महिरबानी। छा चवणु चाहींदो अॼु जे असांजे प्रोग्राम जो टॉपिक आहे त हिन दौर में हे जेको एॾो मुश्किल वक़्तु हली रहियो आहे, असांखे कंहिं इंसान जे मथां भरोसो करणु घुरिजे या न करणु घुरिजे? मां पंहिंजी राय जेका रखां पियो जी त मां ज़िंदगी में पंहिंजो पाण खे कंहिं इंसान जो आदी न बणायो आहे। वेरी गुड। छो जो इंसान ॾाढो ख़ुदगर्ज़ आहे। जॾहिं असांखे पसंदि कंदो आहे त असांजूं बुराइयूं विसारे छॾींदो आहे। बिल्कुलु बिल्कुलु। जॾहिं असां खां नफ़रत कंदो आहे त असांजूं अशायूं चङायूं विसारे छॾींदो आहे। ॾाढी ॾाढी बिल्कुलु बिल्कुलु, इहा बिल्कुलु तव्हां सची 110% सची ॻाल्हि कई आहे, हक़ीक़त आहे। हा, पंहिंजो अखलाक जा रिश्ता जुड़ंदा आहिनि। अखलाक पंहिंजो ईअं रखिबो आहे जीअं ॾीओ बादशाह जे मोहर में बि ओतिरी रोशनी ईंदो आहे जेतिरी ग़रीब बिल्कुलु 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 सही था चओ। जी भेण, ॾाढी ॾाढी सुठी, ॾाढी इलाही गहरी ॻाल्हि करे छॾी आहे तव्हां। त ज़िंदगी में कंहिं बि शख़्स खे पंहिंजो आदी न करणु घुरिजे, असां कंहिं में मजबूर न हुजऊं। जॾहिं की तव्हांजो पंहिंजो वेझो सभ खां वधीक वेझो जेको हुजे सबब, हा, त
उहो तव्हांजे मथां गुस्सो करणु छॾे वञो, तव्हां सम्झी वञो त असां उन इंसान खे छॾे चुका आहियूं। ओए होए ॾाढी गहरियूं ॻाल्हियूं था कयो तव्हां, बिल्कुलु डीपली फील थो थिए। पोइ ईअं थियणु खपंदो ॾींहुं वांगुरु, त ॾींहुं पाण हूंदे न हूंदो आहे ॿिए खे रोशनी ॾींदो आहे मुंहिंजी भेण। हा बिल्कुलु बिल्कुलु सही। अच्छा बिल्कुलु, ऐं त भरोसो असांखे न करणु घुरिजे न हिन दौर में कंहिंजे बि मथां। हा भरोसो पाण ताईं आहे, जॾहिं पंहिंजो अंदर जो गुदाम में सफ़ाई आहे त इनशा ताला ॿियनि खे नुक़सानु न पवंदो, उहो बि असां सां ई असां सां रिलेट थी सघे थो। पोइ उनजे करे दादन फ़क़ीर चयो आहे त इंसान सभु कुझु सही थो वञे, डुकी जोड़ी आख़िर ॾेई थो वञे। सही सही बिल्कुलु सही। वरी कीन वापसि वठी थो सघे, जो अल्फाज़ आहे तव्हां वेही थो वञे। वाह। वफ़ादार दिल तां लहे कीन थो, दगाबाज़ दिल तां लही थो वञे। ज़बरदस्त। ख़ुदा जी ख़ुदाईअ में एदाद न को कंहिंसां ठही थो वञे भेण। सही सही बिल्कुलु सही बिल्कुलु सही। आबाद करे सभु ख़ुशि हुजो। सही टीम खे मुंहिंजी दुआऊं, को बि सुफ़ियानो कलाम हुजे तव्हां हलाइजो, ऐं सभिनी टीम सॼीअ खे हक़ मौजूद जिए लतीफ़। महिरबानी, थैंक यू। ऐं कोई गानो ॿुधणु पसंदि कंदो, कुझु ॿुधाईंदो, या असां तव्हांखे कोई ख़ूबसूरत सॉन्ग ॿुधायूं? ओके, कॉल ड्रॉप थी वई आहे। वॾी महिरबानी वन सेकेंड प्रोग्राम में शामिलु थियण जे लाइ। ॾाढी सुठी ॾाढी गहरी ॻाल्हि करे छॾी आहे हिननि। त वाक़ई में ज़िंदगी में कंहिं बि इंसान खे पंहिंजो आदी न बणाइणु घुरिजे, छो जे कारण जेकॾहिं असां कंहिंजे ॻाल्हाइण जो, कंहिंजे दीदार जो, कंहिंखे ॾिसण जो, कंहिंखे फील करण जो असां आदी था थी वञूं, ऐं उन जे बग़ैर पोइ ज़िंदगी गुज़ारणु या ज़िंदगी गुज़ारण जे बारे में सोचणु बि इलाही मुश्किल थी वेंदो आहे। ऐं इहो वाक़ई में इहा हिकिड़ी ॾाढी डीपली ॻाल्हि आहे, हिकिड़ी फीलिंग्स वारी ॻाल्हि आहे। जेकॾहिं तव्हां कंहिंसां बे इंतिहा मोहबत कयो था, कंहिंसां प्यारु कयो था, ऐं तव्हांजी सची लॉयल वाली बिल्कुलु ट्रस्टली मोहबत आहे, ऐं तव्हां जेकॾहिं उनखे फील बि कयो था त जेकॾहिं इन केस हिन मूंखे जेकॾहिं छॾे ॾिनो त अॻिते जी लाइफ कीअं गुज़रंदी, मां हिन जे आवाज़ जे बग़ैर, हिन जे दीदार जे बग़ैर कीअं पंहिंजी लाइफ खे गुज़ारींदसि, त इलाही मुश्किल फील थियणु लॻंदी आहे, साहु खणण में मुश्किल थींदो आहे। एनीवे हिकिड़ी कॉल आहे, कॉल शामिल थी कयां। हलो, अस्सलाम वालेकुम। हेलो जी, वालेकुम सलाम। छा नालो आहे? जी, मुंहिंजो नालो सकीना आहे ऐं तने जान मोहम्मद ॻाल्हायां पई। अच्छा सकीना, मां तव्हांखे भली कार थी कयां पंहिंजे प्रोग्राम द लेट नाइट शो में। कीअं आहियो सकीना? तव्हां छा कंदा आहियो? जी ऐं ठीकु आहे, बसि घर जो कमकार कंदा। अच्छा, मतिलबु हाउस में, घर में हूंदा आहियो। ओके, छा चवणु चाहींदो? अॼु जे प्रोग्राम जो टॉपिक आहे त असांखे हिन दौर में, हेॾे मुश्किल वक़्त में, कंहिं बि इंसान जे मथां असांखे एतिरो बिल्कुलु पको वारो भरोसो करणु घुरिजे या न करणु घुरिजे? भरोसो त अॼुकल्ह करणु ॾाढो ॾुखियो आहे। ख़ासि करे भरोसो तमामु ॾुखियो आहे, ॾाढो ॾुखियो। चलो, छोकिरा त वरी बि करे छॾींदा आहिनि, पर छोकिरियुनि खे असांजो इहो सकीना तव्हांजो इहो मुंहिंजो हिकिड़ो मैसेज आहे त कंहिं बि मर्द ते, कंहिं बि छोकिरे ते हिकदमि यकीन एॾो न करणु घुरिजे, है न? जी न। हा बिल्कुलु। छा ॿुधणु पसंदि कंदव प्रोग्राम में? जी, ऐं हिकिड़ो सॉन्ग ॿुधणु पसंदि कंदा? ॿुधाईंदो पंहिंजी आवाज़ में कुझु ॿुधाईंदो? जी हा, मास्टर मंगू जो आहे न, हर जाई पिरी हर महफिल में मुझे कमी महसूस थी। बिल्कुलु ज़बरदस्त। इहो सॉन्ग मां तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदसि। कंहिंजे नाले कंदो? जी, मुंहिंजे हस्बैंड जे नाले आशिक जरवार जी। अच्छा, चलो ठीकु आहे, असां उन्हनि खे सॉन्ग कोशिशि कंदा, जेकॾहिं लाइब्रेरी में मौजूदु आहे त मां ज़रूरु प्ले कराईंदसि। ठीकु आहे? ओके, महिरबानी, अल्लाह हाफ़िज़, बाय। ॾाढो प्यारो सॉन्ग आहे इहो बि। हर जाए पिरी हर महफिल में मूंखे तुंहिंजी कमी महसूस थी थिए, तुंहिंजूं यादूं संभाले रखियमि दिलि में। ख़ैर एनीवे, मां त बसि हिकिड़ी एंटरटेनमेंट कंदी आहियां। मुंहिंजी आवाज़ कोई एतिरी ख़ूबसूरत न आहे, एतिरी प्यारी न आहे। हर इंसान जे अंदरि मां तव्हांखे चयो न किथे को सिंगर लिकियलु हूंदो आहे, त उहे जेके जज़्बात हूंदा आहिनि, उहे जेके गहराइयूं हूंदियूं आहिनि, उहे निकिरी वेंदियूं आहिनि। त तव्हां मुंहिंजी ॻाल्हियुनि खे, मुंहिंजी लफ़्ज़नि खे घणो सीरियस न वठिजो। मां बि तव्हां सां गॾोगॾु पंहिंजी आवाज़ खे हिकिड़ो मौक़ो ॾींदी आहियां, हिकिड़ो ट्राए करे ॾिसंदी आहियां। त असांखे हमेशह ज़िंदा दिलि रहणु घुरिजे। इहो न सोचो त मुंहिंजी आवाज़ बेकार आहे, मां सुठे तरीक़े सां ॻाल्हाए कोन थी सघां, या मुंहिंजी कंहिंसां ॻाल्हाइण जी हिमत कोन थी थिए, अलाए मुंहिंजो लफ़्ज़ कुझु अहिड़ो न निकिरी वञे। तव्हांखे पंहिंजे मथां कॉन्फिडेंस हुजणु घुरिजे। तव्हां कोई बि फील्ड जो कोई बि वर्क सिलेक्ट कयो, पर जेकॾहिं तव्हांखे पंहिंजे मथां ट्रस्ट आहे त मां हीअ करे सघां थी, त तव्हां यकीनन करे वेंदो।
पंहिंजे अंदरि मां तव्हांखे चवंदी आहियां सुठियूं फीलिंग्स डेवलप कयो त तव्हां हर इंसान खां वधीक बेस्ट आहियो। पाण खे कंहिं बि शइ जी वजह सां कंहिं बि मतिलबु कमी जी वजह सां इहो फील न कयो त न यार मुंहिंजे अंदरि इहा कमी आहे, मां घटि आहियां। नो, तव्हां दुनिया जा सभ खां वधीक बेस्ट इंसान आहियो। पाण खे सभ खां वधीक अव्वल सुठो बहितरीनु इंसान सम्झो। कुझु बि आहे, कोई बि कमी आहे, तव्हांजो कलर फेयर न आहे, तव्हांजो रंग ब्लैक आहे, तव्हांखे कपिड़े पाइण जो सेंस न आहे, तव्हांखे उथण वेहण खे ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे, तव्हां पंहिंजी नज़र में ठीकु आहियो त कंहिं बि माण्हू जे तव्हांखे सम्झण जी ज़रूरत न आहे। तव्हांखे पंहिंजे अंदरि पाण जे मथां भरोसो हुजणु घुरिजे। मां हमेशह चवंदी आहियां अल्हम्दुलिल्लाह, जीअं बि आहियां जहिड़ी बि आहियां, मूंखे पंहिंजी ज़िंदगी पंहिंजी मर्ज़ी सां गुज़ारणी आहे। हीउ साहु मूंखे अलाह साईं ॾिनो आहे, हीअ ज़िंदगी मूंखे अलाह साईं ॾिनी आहे। हिन दुनिया में मां उनजी हिकमत सां आई आहियां, उनजी मर्ज़ी सां आई आहियां त मूंखे पंहिंजी ज़िंदगी जीअण जा अलाह साईं हर हक़ ऐं हक़ूक़ पाण ॾिना आहिनि, त मां तव्हांखे दुनिया में मोकिले छॾियो आहे। तव्हां पंहिंजी ज़िंदगी पाण जियो ऐं मां पंहिंजी ज़िंदगी पंहिंजी मर्ज़ी सां जीअंदी आहियां। हीअ ज़िंदगी साहु असांखे अलाह साईं ॾिनो आहे, असां कंहिंजा ग़ुलाम न आहियूं। भले बेशक तव्हांजी शादी थी वञे, बेशक तव्हां पंहिंजी हे दुनियादारी आहे, शादी, ॿार, फैमिली, कारोबार, बिज़नेस ऐं असांखे दुनिया सां गॾु 3 वक़्त जी मानी खाइणु घुमणु फिरणु, इहा दुनियादारी आहे। पर जियो तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां। मां हमेशह उहा हिकिड़ी ॻाल्हि कंदी आहियां, पंहिंजी ज़िंदगी जा फ़ैसिला पाण वठो। जीअं तव्हांखे सुठो लॻंदो आहे, जीअं तव्हांखे बहितर लॻंदो आहे, तव्हां पंहिंजी ज़िंदगी खे पाण जियो। तव्हां पंहिंजी ज़िंदगी में पंहिंजे लाइ स्टेप नथा खणी सघो, पंहिंजी लाइफ जा पंहिंजे लाइ स्टेप नथा खणी सघो, तव्हांजी ज़िंदगी जा फ़ैसिला ॿिया माण्हू करणु शुरू करे छॾींदा। तव्हांजे मथां हक़ूक़, तव्हांजा हक़दार ॿिया निकिरी वेंदा ऐं तव्हां हिकिड़ी ग़ुलामी वारी, हिकिड़ी मतिलबु जो आज़ादु ज़िंदगी जे तव्हां पोइ बि ग़ुलाम हूंदो। कुझु माण्हुनि जूं बिना मतिलब जे, बिना रिश्तनि सां उन्हनि खे ॻंढियो वेंदो आहे। त तव्हांजी हाणे तव्हां ॿई हिक ॿिए जे लाइ तव्हां शादी थी वई, ज़बरदस्ती कराए छॾियूं। शादियूं अॼुकल्ह ॾाढियूं ज़बरदस्तियूं थियनि थियूं, रिश्ता जल्दी पाण में हिक ॿिए सां ज़बरदस्ती था थी वञनि। जंहिं माण्हुनि खे निभाइणो आहे, जिन माण्हुनि खे गॾु हलणो आहे, उन्हनि खे उनजी चॉइस ते छॾे ॾियो। हीअ ज़िंदगी जो सभ खां वधीक वॾो में वॾो फ़ैसिलो हूंदो आहे। त घटि में घटि कहिड़ी बि फैमिली हुजे, मां ॾिसो छोकिरियुनि खे बि इहो चवंदसि, तव्हांजो पंहिंजो 110% तव्हांजो राइट आहे। तव्हां पंहिंजो फ़ैसिलो पाण करे सघो थियूं। 2 रस्ता हूंदा आहिनि, तव्हां पंहिंजो फ़ैसिलो पाण करे सघो था, न आहियो त पोइ इंडिपेंडेंट थियो। तव्हां कोई बि पंहिंजो बिज़नेस, पंहिंजो कारोबार, अदरवाइज़ घर में एतिरा ऑनलाइन कम था हलनि, ऑनलाइन बिज़नेस था हलनि, ऑनलाइन ट्यूशन्स थियूं हलनि। तव्हां थोरा बि पढ़िया लिखिया आहियो, कुझु न बि न, मां ज़रूरी न आहे त जेके पढ़ी लिखियूं छोकिरियूं आहिनि उहे इहो कमु करे सघनि थियूं। जेके न बि पढ़ियल आहिनि उहे घर में बर्तन जा कम ॾिसो, पिंडियूं ठहंदियूं आहिनि, पखा ठहंदा आहिनि, घर में इहे बि कम तव्हां करे सघो था, सेल करे सघो था। सॻियूं आहिनि छोकिरियुनि जे लाइ, घर में सिलाई आहे, खोड़ सारा बिज़नेस आहिनि। पर तव्हांखे पंहिंजे मथां यकीन हुजणु घुरिजे त मां इहो सभु कुझु करे सघां थी ऐं मां कंदमि। हिकिड़ी कोशिशि, हिकिड़ो मौक़ो पंहिंजी ज़िंदगी खे, पंहिंजो पाण खे ठाहिण जे लाइ, पंहिंजी लाइफ खे, पंहिंजी ज़िंदगी खे, पंहिंजे फ्यूचर खे ब्रॉड करण जे लाइ पाण खे हिकिड़ो मौक़ो ज़रूरु ॾिजो। कॾहिं अॼु खां 10 साल खां पोइ तव्हांखे इन ॻाल्हि जो अफ़सोस न हुजे त यार काश उन वक़्तु मां पंहिंजी ज़िंदगी जो इहो क़दम खणा हा, त मे बी शायदि मां कामयाबु हुजां। त उन में बि, उन शायदि, इन्हनि 2 लफ़्ज़नि खां सॼी ज़िंदगी विढ़ण खां बहितर आहे त तव्हां इहो ज़िंदगी में फ़ैसिलो करे छॾियो। घटि में घटि तव्हांखे इहो हूंदो त यार मां ट्राए कयो पर नसीब में न हुयो, क़िस्मत में न हुयो। त हर शइ ॿियनि माण्हुनि ते न आहे छॾिबी। तव्हां पंहिंजी ज़िंदगी जूं शयूं पाण हैंडल करणु सिखो, पाण स्टेप वठणु सिखो ऐं कयो। यू डू इट, तव्हां करे सघो था ऐं तव्हां कंदो। हिकिड़ी कॉल आहे, कॉल शामिल थी कयां। हलो, अस्सलाम वालेकुम। जी, छा नालो आहे, किथां कॉल कई आहे? ठीकु आहे, मां भली कार थी कयां। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु ठाक, अल्हम्दुलिल्लाह। अच्छा, टीवी जो थोरो वॉल्यूम घटि कजो। तव्हांजी कॉल में असां ॿियो रिंग कयो त 13 अगस्त ते रिंग कईसीं। अच्छा, सही। हा, उन खां पोइ हाणे रिंग कई असां। सही, हा बिल्कुलु। छा चवणु चाहींदो प्रोग्राम में? अॼु असांजे प्रोग्राम जो टॉपिक आहे त असांखे कंहिंजे मथां भरोसो, एतबार करणु घुरिजे या न करणु घुरिजे? एतबार करणु अॼुकल्ह घटि आहे। एतबार करणु तमामु मुनासिब न आहे। हाणे एतबार करणु वक़्तु बि न आहे मथां। हा, भलाई कंदे त बुरो तेज़ थींदो। भलाई दौर न आहे कोई बि। सही, बिल्कुलु। भलाई कंदे बुरो थींदो। भलाई आहे, माना तो मालिक जो असांजे चवणु ईअं ई आहे। सही था चओ, बिल्कुलु। अलाह भलाई कंदो। एतबार दौर न आहे अॼुकल्ह। एतबार कंदे कजे ई न। बिल्कुलु। प्रोग्राम में कहिड़ो गानो था ॿुधायो तव्हां अॼु असांखे?
असां भाई ॿुधायूं था सॉन्ग भाई ॿुधायां थो ॿुधायो अल्लाह जे कैसा राज़ी आ अल्लाह जे शामे राज़ी आ अल्लाह जे कैसा राज़ी आ अल्लाह जे कैसा राज़ी आ अल्लाह जे कैसा राज़ी आ कोई राजा तो फकीर बाज़ीगर जी बाज़ी आ कोई राजा तो फकीर बाज़ीगर जी बाज़ी आ अल्लाह जे शामे राज़ी आ अल्लाह जे कैसा राज़ी आ कंहिंखे लख ॾेई पियो लाल करे कंहिंखे कक ॾेई कंगाल करे कंहिंखे लख ॾेई पियो लाल करे कंहिंखे कक ॾेई कंगाल करे दो असांजा कीन ॾिसी चल पंहिंजी नज़र करे अल्लाह जे शामे राज़ी आ अल्लाह जे कैसा राज़ी आ वो ॾकंदो रहो हरदम उन खां जेको कंहिंखां कीन डरे वो ॾकंदो रहो हरदम उन खां जेको कंहिंखां कीन डरे वो यारी रखणा झन उन सां जेको दम दम कदर करे अल्लाह जी शामे राज़ी आ अल्लाह जे कैसा राज़ी आ अल्लाह जी शामे राज़ी आ अल्लाह जे कैसा राज़ी आ। वाह 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 कंहिंजे नाले कंदो इहो प्यारो सॉन्ग? हे सॉन्ग असां पंहिंजी सिंधी भाइरनि लाइ सभिनी लाइ तव्हां लाइ केटिन मीन्स सभिनी खे महिरबानी महिरबानी वॾी महिरबानी प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ। वाह वाह ज़बरदस्त ऐं ॾाढी ज़बरदस्त ॾाढी सुठी हिन ॻाल्हि कई आहे त भरोसो हिन दौर में करणु इलाही मुश्किल आहे न करणु घुरिजे पर जंहिंजे मथां बि मां उहा ई ॻाल्हि कंदसि तव्हां कंहिंजे मथां ट्रस्ट कयो था या कोई तव्हांजे मथां ट्रस्ट करे थो त तव्हां ॿिन्हिनि जो फ़र्ज़ु आहे त तव्हां उनजे एतबार खे उनजी यकीन खे क़ाइमु रखो उन सां रिश्ता मज़बूत थींदा आहिनि मोहबतूं गहरियूं थींदियूं आहिनि ऐं खोड़ सारी ज़िंदगी जो आसानियूं तव्हां सां गॾु थी वेंदियूं आहिनि सचाई सां गॾु ॾिसो सच हमेशह सच हूंदो आहे ऐं कूड़ जे पोयां तव्हांखे हिकिड़ो कूड़ लिकाइण जे लाइ तव्हांखे 10 कूड़ ॻाल्हाइणा पवंदा ऐं कूड़ वरी बि कूड़ हूंदो आहे उहो वरी बि ॻाल्हियुनि में किथे न किथे खुली वेंदो आहे त इहा ॻाल्हि ग़लति हुई इहा ॻाल्हि कूड़ आहे 10 माण्हुनि खां अलॻि अलॻि तव्हां ॻाल्हि कंदो हुन में हमेशह 2 वर्ड एड थियल हूंदा अलॻि 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 पोइ खोड़ सारियूं ॻाल्हियूं थी वेंदियूं सच हमेशह हिकिड़ो हूंदो आहे ऐं सच हूंदो आहे 10 उते 100 माण्हू हुजनि तव्हां उन्हनि खे उहा ई ॻाल्हि ॿुधाईंदव ऐं 10 साल खां पोइ बि जेकॾहिं उहा ॻाल्हि पुछी वञे त तव्हां उहा ई ॻाल्हि ॿुधाईंदव त यार ॻाल्हि ईअं हुई पर कूड़ इंसानु यादि कंदो यार उन वक़्तु मां छा ॻाल्हायो हुयो जो हाणे मां अगेन उहा ॻाल्हि कयां ऐं मूं जहिड़ो इंसानु जेको ख़बर न पवंदी आहे त मूंखे इवन एतिरो बि यादि न रहंदो आहे त मां जेको घरां मानी खाई एस छा खाधो हुयो ऐं जॾहिं मूंखे बुख लॻंदी आहे मां वरी पंहिंजे घर वारनि सां विढ़ंदी आहियां त एॾो टाइम थियो आहे मूंखे वरी बुख थी लॻे मानी छो न कई आहे अञा ताईं त उहो मूंखे यादि करे न तूं हाणे मानी खाई थोरी देरि पहिरियां ई वेठी हुई त इंसान जे अंदरि उहे शयूं यादि रखणु घुरिजनि भरोसो हुजणु घुरिजे ऐं सचो हुजणु घुरिजे एनीवे कुझु नाला आहिनि मूं वटि मां उहे नाला शामिलु थी कयां फिरोज़ गुल जोगी सखर खां थैंक यू सो मच फिरोज़ वॾी महिरबानी तव्हांजो नालो मां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु करे छॾियो आहे असांजो जेको यूट्यूब ते पेज आहे KTN एंटरटेनमेंट जे नाले सां उते तव्हां लिखंदो अॻियां सदफ़ भुट्टो मुंहिंजा जीअं ई वीडियो क्लिप्स अची वेंदा उनजे मैसेज में तव्हां पंहिंजो ऐं पंहिंजे शहर जो नालो ज़रूरु लिखिजो जीअं मां तव्हांजा नाला पंहिंजे प्रोग्राम में शामिलु करे सघियां कुझु नाला आहिनि उहे बि शामिलु कयूं था गुलाब खान कराची खां थैंक यू सो मच गुलाब तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांखे जॉइन कयो ऐं मां तव्हांजो नालो पंहिंजे प्रोग्राम में शामिलु करे छॾियो आहे अयूब जमाली थैंक यू सो मच इशाक वॾी महिरबानी तव्हांखे बि मां पंहिंजे प्रोग्राम में तव्हांजो नालो मां शामिलु करे छॾियो आहे जवार ओके इशाक जवार थैंक यू सो मच ऐं कामरान आहिनि असां सां गॾु लाड़काने खां ठीकु आहे कामरान लाड़काने खां थैंक यू सो मच ऐं मीर शाखी ओके मीर शाखी नालो लिखियलु आहे अरे थैंक यू सो मच नसीराबाद खां थैंक यू सो मच मीर तव्हांजो नालो बि मां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु करे छॾियो आहे ऐं ॾाढो सुठो लॻंदो आहे ऐं मां तव्हांखे हमेशह इहो ई चवंदी आहियां जेको यूट्यूब ते असांजो पेज आहे KTN एंटरटेनमेंट जे नाले सां ऐं अॻियां उनजे लिखंदो आहे तव्हांखे सदफ़ भुट्टो जीअं तव्हां मुंहिंजो नालो लिखंदव जेके मुंहिंजा न्यू वीडियो क्लिप्स हुन ते रखियलु हूंदा आहिनि असांजो हीउ हिकु लाइव पेज हली रहंदो आहे तव्हां उते मुंहिंजे वीडियो ते मैसेज में वञी कमेंट बॉक्स में वञी तव्हां पंहिंजो ऐं पंहिंजे शहर जो नालो लिखो जेके नाला मां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कयां ऐं जिन असांखे टैप करे पंहिंजा नाला मोकिलिया आहिनि पंहिंजे शहर जो नालो मोकिलियो आहे ॾाढी ख़ुशी थींदी आहे ॾाढो सुठो लॻंदो आहे जिन जी कॉल नथी लॻी सघे मां उहा ई ॻाल्हि कई जेके बिज़ी आहिनि ऐं उन वक़्तु ते असांखे असांजे प्रोग्राम खे नथा इंजॉय करे सघनि त उहे असांखे इनबॉक्स में पंहिंजो ऐं पंहिंजे शहर जो नालो लिखनि मां उन्हनि जा नाला पंहिंजे प्रोग्राम में शामिलु करे छॾींदसि वंस अगेन जेतिरा बि माण्हू हिन वक़्तु मुंहिंजे हिन प्रोग्राम खे ॾिसनि था जेके बि मुंहिंजूं माइरियूं आहिनि भेनरियूं आहिनि दोस्त आहिनि जेके बि मुंहिंजा कोलीग्स आहिनि
ऐं मुंहिंजी सॼी टीम तव्हां सभिनि खे थैंक यू सो मच, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां मुंहिंजे प्रोग्राम खे पसंदि कंदा आहियो, प्रोग्राम में कॉल करे शामिलु थींदा आहियो ऐं मुंहिंजा काफ़ी पुराणा कॉलर्स बि मुंहिंजे प्रोग्राम में शामिलु थींदा आहिनि। मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे ऐं काफ़ी अरसे खां मतिलबु जेकॾहिं जीअं सखी ॼाम ॼातार खां परवेज़ अली थी वणो, इन जे मां पहिरियों बि हिकिड़ो दफ़ो नालो मां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु करे चुकी हुयसि। त इलाही टाइम खां मतिलबु 10 साल थी विया आहिनि, मां 4-5 साल विच में गैप ॾिनो हुयो मीडिया में। उनखां पहिरियां मां हिकिड़ो शो कंदी हुयसि, तॾहिं खां हू मुंहिंजा रेगुलर कॉलर आहिनि। जिथे बि मुंहिंजी आवाज़ ॿुधंदा आहिनि, जिथे ॾिसंदा आहिनि त मां हिन शो में आहियां या हे शो मुंहिंजो आहे ऐं मां उनखे कयां थी, त हू ज़रूरु ओसि ताईं पुॼण जी कोशिशि कंदा आहिनि ऐं शामिलु थींदा आहिनि। वंस अगेन थैंक यू सो मच। जेके बि असांजा दोस्त हिन वक़्तु प्रोग्राम में शामिलु थिया, ॾाढो सुठो लॻो। हाणे असांजे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुची वियो आहे। इनशाला नेक्स्ट वीक वरी मां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर हूंदसि। तेसि ताईं पंहिंजी होस्ट सदफ़ भुट्टो खे ॾींदा इजाज़त। पंहिंजो, पंहिंजे घर वारनि जो, पंहिंजे प्यारनि जो, पंहिंजे पोड़नि जो खोड़ सारो ख्यालु रखो। अल्लाह हाफ़िज़, टेक केयर एंड गुड नाइट।